इफ्तिकार चौधरी हैदराबाद में जॾहिं BA वेठे कई उन BA जे पहिरें पेपर में फेल, ॿियनि पेपर में फेल, टी अटेम्प्ट में फेल थी ते बचो। पोइ केरु चवंदो त उहो माण्हू क़ाबिल कोन हो, दाना कोन हो, ज़हीन कोन हो। क़ाइदे आज़म ॿ भेरा मैट्रिक फेल आहे, इफ्तिकार चौधरी 2 भेरा BA फेल आहे। इन क़िस्म जा 50 मिसाल खणी अची जेॾी महिल असीं वालदेन खे ॿुधायूं त वालदेन खे बि असीं सम्झाए सघूं था। टीचर आऊं कोन आहियां, तूं मरी वेंदे, बाहि लॻाईंदड़ मरी वेंदा ऐं असां अबाबील मरी वेंदासीं लिया। वरी न जॾहिं जाॻबो तॾहिं तूं ताड़ियूं वॼाईंदड़नि जे पासे हूंदे, हू बाहि लॻाईंदड़नि जे पासे हूंदा, बाहि विसाईंदड़नि जे पासे हूंदुसि। इहो अॼु पंहिंजी गुफ़्तगू हूंदी त पाण पंहिंजे ॿारनि जी तइलीम ऐं गॾो गॾु तरबियत कीअं कयूं। हाणे 2 टे ॻाल्हियूं असांजे ज़हन में हुजनि त जेकॾहिं असांजो कोर्स आहे तंहिंजे अंदरि उहो तइलीम जो मामिलो आहे त हिन ॾाके ते पहुची जीअं रिज़ल्ट थियणु घुरिजे। असांजे फ़र्ज़ में रुॻो इहो शामिल कोन्हे, पर गॾो गॾु हीअ बि आहे त असांजो शागिर्द हुतां पढ़ी निकिरे, ॾाढो ज़हीन हुजे, होशियारु हुजे, डिग्री बि हासिलु करे, पर गॾो गॾु जेकर ॾिसिजो त हुनखे अॻियां हली नशे जी लत लॻी थी वञे त चइबो त असांजी तरबियत जे हवाले सां खुट रही आहे। असांखे उहो पहलू ऐं पासो उहो अॻु कवर करणु घुरिजे। ॿियो त जेकॾहिं सुभाणे हुनजो रवैयो पंहिंजे घर में ठीकु न आहे, जेके चइबो आहे त तहलकात जो इल्मु, उनजी घर जी लाइफ बहितर न हुजे, माउ सां पीउ सां रवैयो बहितर न हुजे, पंहिंजे भाइरनि सां रवैयो बहितर न हुजे, त उनजे बारे में छा कजे जो असां ही कोर्स पढ़ाइण सां गॾो गॾु उन ते बि थोरो ध्यानु ॾियूं त उन पासे बि कसो न थिए। ॿियो त जेका बि असांजी तइलीम आहे उनजो बुनियादी मक़सदु असां वटि सम्झो थो वञे गुज़र सफ़र। जेकॾहिं सुभाणे असांजो माण्हू उन गुज़र सफ़र जे मामले में कामयाबु नथो थिए त चइबो त उहा इल्मु ऐं ॾाह बि असांजे कम जी न आहे। पर गॾो गॾु इहा ज़िंदगी गुज़ारणी आहे, माण्हू गुज़र सफ़र सां बि कीर लॻी थो वञे, पर इख़लाक़ी वैल्यूज़ ऐं क़दरनि जो मामिलो तंहिंमें बि कसो न थिए। हाणे हेसि ताईं ॿारनि जी तइलीम ऐं तरबियत में जंहिं ॻाल्हि ते ध्यानु ॾिनो वेंदो हो उनखे पाण चऊं था IQ। त ज़हानत जे हिसाब सां ॿार विचोला आहिनि, वधीक ज़हीन, थोरा कसा आहिनि, कहिड़ा आहिनि। इहा ॻाल्हि पाण खे सेखारे वञे थी गुज़र 150 साल में। उनखां पोइ हिन इल्म में वाधारो आहे। इब्राहिम मासल हो, उनजो वॾो कमु आहे इंसानी नफ़्सियात में। उन हिकिड़ी ॿारनि जी टेस्ट कराई ऐं उन में कैंडीज़ नंढा मिठा हुआ उहे रखियईं। चई त जेको ॿार हींअर खाई छॾींदो उनखे हिकिड़ो मिलंदो, ऐं जेको 5 मिंट रखी उनखां पोइ खाईंदो तंहिंखे 2 मिलंदा, ऐं जेको 15 मिंटनि खां पोइ खाईंदो तंहिंखे 8 मिलंदा, ऐं जेको अधु कलाक इंतज़ारु करे खाईंदो तंहिंखे सॼो बॉक्स छुटंदो जे हवाले कंदासीं। थियो ईअं त हिकिड़नि ॿारनि ओॾी महिल खाई छॾियो, हिकिड़नि 15 मिंट खां पोइ खाधो, उन्हनि खे 8 मिलियूं कैंडीज़। के ॿार जेके हुआ उन्हनि अधु कलाक इंतज़ारु कयो ऐं पोइ सॼो बॉक्स कयो। पोइ इब्राहिम मासल में चयो त हाणे पाण इन्हनि जी नॉर्मल जी ट्रेनिंग थिए थी, ईअं भले पई थिए, तइलीम भले थिए, पर उन शइ खे लिखी ॾिनी चीज़ जेके अधु कलाक इंतज़ारु कयो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में फुले लिखी कामयाबी वेंदा। उन करे जो उन में इंतज़ार जी बर्दाश्त आहे। जी इन जो तइल खे इन ॻाल्हि सां न आहे त को ॿार केतिरो ज़हीन आहे, उहो ज़हीन हुजण सां गॾु गॾु जेकर उन में सहत जी बर्दाश्त कोन्हे त उहो अॻियां हली कामयाबु न थींदो। ऐं पोइ 10 सालनि खां पोइ जॾहिं रिज़ल्ट वरिती वई त थियो वाक़ई ईअं त उहे ॿार जिन अधु कलाक इंतज़ारु कयो, तकड़ न कई, उॿराई न कई, हबच जल्दी खाइण जी न कई, उहे ई ज़िंदगी में कामयाबु। हाणे उहो जेको कमु थियो पिए उनखे इंग्लिश में चइजे थो EQ। अॻे कमु थियो ते सिर्फ़ु IQ, इंटेलिजेंट क्वोशंट, पर EQ माना इमोशनल क्वोशंट। असांजी जुरत, असांजी दिलि, असांजी हिमत, तंहिंमें ॿार किथे आहे। ऐं जेकॾहिं को ॿार या असां जुरत जे मामले में तेज़ आहियूं, जुरत जे मामले में असीं खटे था वञूं,
EQ जे मामले में असीं ॿियनि खां मथबरा आहियूं त पोइ थिए इहो थो ज़हानत ऐं महारत जो को तस्वर सम्झणो आहे। महारत हीअं आहे त तव्हां पाणी में तरणु सिखियो, हाणे तव्हां तरण जा माहिर थियो। तव्हां ड्राइविंग सिखी, ड्राइविंग खां पोइ वरी तव्हां देखभाल जेके मौत जो खूह चऊं था तंहिंजे अंदरि तव्हां बाइक हलाइणु सिखी, हाणे त बाइक हलाइण जा माहिर थी विया आहियो। उहा महारत थी। इहे 50 फन जेके तव्हां सिखो तंहिंमें तव्हां माहिर थी विया आहियो। पोइ ज़हानत छा आहे? ज़हानत चइबो आहे सिखण जी तेज़ी, जंहिंमें थोरे वक़्त में माण्हू जल्दी गेन करे वठे। हाणे हिकिड़ो माण्हू उन मोटरसाइकिल सिखी आहे 10 ॾींहंनि में, हिकिड़ो माण्हू उन मोटरसाइकिल सिखी आहे 100 ॾींहंनि में। जे 100 ॾींहंनि में सिखी आहे उहो 10 ॾींहंनि वारे जी भेट में ज़हानत में सिख्या जी तेज़ी जे मामले में कमज़ोर आहे। पर कहिड़ी ख़बर त उहो जेको कमज़ोर आहे उहो EQ इमोशनल क्वोशंट में वधीक हुजे त पोइ नतीजो इहो थींदो त जेको IQ वारो आहे उहो हिकिड़े ॾाके ते सिखी हिकिड़ो फन, पोइ माठ करे उन फन जो ई वेठो सभु कुझु खाईंदो त मूंखे 2 फन अचनि था। पर हू जेको इमोशनल क्वोशंट में अॻियां आहे सो जुरत जे बुनियाद ते हिकिड़ो फन सिखे, पोइ ॿियो सिखे, पोइ टियों सिखे, पोइ चोथों सिखे, साल साल में सिखंदो वञे। 16 सालनि खां पोइ 16 फन जेॾीमहिल हुनखे ईंदा त हुनजी ज़हनी कैफ़ियत मथे थी वेंदी। त करे असांखे ॿारनि जी तइलीम ऐं तरबियत में इहो ॾिसणो आहे त उन्हनि जी जुरत जो ॾाको कहिड़ी हद ते आहे, असांखे उहा वधाइणु घुरिजे ऐं उहा वधाईंदासीं त हीउ पासो असांखे ख़बर थींदो। ॿी शइ, पंहिंजे पाण जो तस्वर, पंहिंजे पाण सां हक़ीक़ी माना में प्यारु। इहा ॻाल्हि वॾे में वॾी ॻाल्हि आहे जेका जेकॾहिं असीं ॿारनि में पैदा करे वञूं था त ॿारु अहिड़ा क्वालिटी ॾियणु शुरू थो करे ऐं इंसानी ज़हन दिमाग़ पंहिंजी अहिड़ा कारकर्दगी ॾेखारींदो जेकर हुनखे इहा ख़बर पवे त आउं बि का शइ आहियां। हाणे हुन में हिकिड़े स्कूल जो असां दौरो कयोसीं, साईं लाल जरवार गॾो, पंजाबी जो ॻोठो ऐं मीरपुर ख़ासि जी तेल के सामारे जे अंदरि उते उस्ताद सिंधी माणी पढ़ाईंदो। मूंखे ॾेखारी चई त हे छोकिरा हिन में चई त को घटि आहे त हुनखे लतीफ़ जा ऐं ॿी शायरी त 100 खनि यादि आहे, पर काफ़ी छोकिरा जेके आहिनि 400 खां 500 शेर लतीफ़ जा यादि आहिनि। पर चई मूंखे हैरानी इहा थी आहे त मूं उन्हनि खे सेखारिया शेर ऐं ॿी गॾोगॾु उन्हनि जी तशरीह। चई मैथमेटिक्स में अॻियां निकिरी विया, ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि तंहिं में ॿार अॻियां निकिरी विया। सबबु ॿियो त हिकिड़ी सब्जेक्ट जे अंदरि जेको हुननि जो हो कोन, शाइरी यादि करणु ऐं हिफ़्ज़ करणु एतिरो वॾो मामिलो न हो कोर्स जे अंदरि, पर उन में जो थियो ऐं उहे जी ताड़ियूं वॻियूं तंहिंजे अंदरि ॿार जे ज़हन में थियो आउं का शइ आहियां जो दाद मिलियो। उहो वरी होटलनि ते केरु हुन खां वेठो पुछे, घर में माउ पीउ पुछे, भेण पीउ पुछे, माण्हू शाइरी वेठो ॿुधाए ऐं शाइरी सां गॾु तशरीह वेठो ॿुधाए, ॻाल्हि वॾी थी वेंदी त नतीजे में हुनजो पंहिंजो सेल्फ जेको आहे उन सां मोहबत करणु पई। सेल्फ स्टीम जो मामिलो, इज़त नफ़्स जो मामिलो थियो, माण्हू पंहिंजे इज़त नफ़्स वारो थी पियो, उनखे उन सां मोहबत थी, उनजी कारकर्दगी अॻियां वधी वई। त करे असांखे इन ॻाल्हि खे फोकस करणु घुरिजे त हीअ जेके असीं शाइरी यादि करायूं था, इहा शाइरी रुॻो शाइरी कोन्हे, इहा असांजे ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि में ॿार खे बहितर करे खणी। उन करे जो काफ़ी कम सिख्या जे मामले में, नफ़्सियात जे मामले में ईअं था थियनि जो केॾांहुं मुंहुं मरे केॾांहुं टुटो लाइ। पढ़ाई में कंसंट्रेशन जो मामिलो जेॾीमहिल अचे थो त उनजो फोकस बहितर करण जे लाइ मटीरियल खां इमटीरियल तरफ़ बंदि करणो। उनजी ट्रेनिंग कीअं थींदी आहे त साम्हूं ॾेखारिबो कोको हणी, नंढो ॿारु आहे तंहिंखे हीअं बटण रखी ॾेखारिबो त तूं हिन बटण में पियो ॾिस, 10 सेकंडनि ताईं ॿी का बि ॻाल्हि न सोच, हिन बटण खे ॾिस। पोइ उहो मश्क ॿार पूरी कंदा, पोइ वरी उनखे 1 मिंट ताईं, वरी 2 मिंटनि ताईं, 10 मिंटनि ताईं या 5 मिंटनि ताईं असीं सिर्फ़ु कोको, असीं सिर्फ़ु सुई, असीं सिर्फ़ु भित जो कड़ो जेको दरवाज़े में लॻो पियो आहे उन ते जेकॾहिं असीं पंहिंजो बि जेकर फोकस करियूं 10 मिंटनि ताईं, उहो 10 मिंट थियण में बि असांखे महीनो लॻी थो वञे। नतीजे में तव्हां जेॾीमहिल किताबु पढ़ंदा त किताबनि में जेके पढ़ंदे असांजो ध्यानु हितां ॿिए पासे हलियो थो वञे, उहो ध्यानु असांजो हुते अचे, असीं ध्यानु सां पढ़णु शुरू कंदासीं। उन करे जो किताबु पढ़ण में उहा दिलचस्पी त थी नथी सघे जो फ़र्ज़ु कयो त हिते मां वटि कंपोज़ थियल हिकिड़ो सुठो अखरनि में लिखियलु मज़मून आहे, सो असीं पढ़ूं पिया, पर असांजो दिमाग़ हरकती घोरड़े वांगुरु केॾीमहिल हुते, केॾीमहिल हुते, केॾीमहिल हुते, केॾीमहिल हुते। पर हींअर वरी को दोस्त आयो आहे, खणी पर्ची अची ॾिनई,
उन में अखर माकोड़ जहिड़ा लॻा पिया आहिनि, सम्झ में कोन था अचनि अलाए छा आहे। पर ख़बर पई त उहो असांजो माण्हू जंहिं लिखिया आहिनि उहो असांजो प्री को महबूब आहे। हाणे जेॾीमहिल असीं उनखे पढ़ंदासीं कंपोज़ थियल न आहे, सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, सिट लफ़्ज़ तंहिंजी माना वेठा ॻोल्हियूं, उन में एॾा गहराई में लही वेंदासीं, हेॾा ॼण ॻाल्हि ईंदी आहे। उन करे जो उते असांजी दिलि मौजूदु आहे। हाणे किताबनि में प्रीअ जॾहिं दिलि थींदी कान जॾहिं थिए त असांखे उनखे वरी फोकस करिणो आहे। उहो फोकस करणु असीं ॿारनि जी इन क़िस्म जी जेकॾहिं असीं मश्क करियूं त हुननि जी ख़ुदि पढ़ाईअ में ऐं सब्जेक्ट ते ऐं मज़मून ते ऐं सिट ते कंसंट्रेशन थी थिए। इन नमूने पाण हुननि जी ट्रेनिंग करे सघूं था। त करे ॿारनि जी ट्रेनिंग में 4 शयूं असांखे सिखणु घुरिजनि। हिकिड़ी आहे PQ, फिज़िकल क्वेश्चन। ॿार जेकर थोरो बीमार हूंदो, हुनजी तबियत ठीकु न हूंदी, ॿार सां घर में जेकर माइट विढ़ंदा हूंदा, असां उते बि कम्युनिकेशन करियूं। ॿार असांजा पंहिंजा, असांजा बच्चा जिते केरु चवंदा त हीअ कारकर्दगी में ठीकु आहे, 8 ॾींहंनि खां पोइ हुनजी कारकर्दगी ठीकु न आहे त हुनखे वेही हुन सां कचहरी करे हुन सां कम्युनिकेशन करियूं, ॻाल्हि खे सम्झण जी थोरी कोशिशि करियूं। उहो जेकर हुनजो घर में थियल मामिलो हूंदो, जिस्मानी तौरु हुन खां वधीक पूरी थो वठिजे या ॿार थो मिले, का ॻाल्हि आहे, हुन में जेकर हुनखे बहितर कंदासीं या हुनजी तबियत ठीकु न आहे, माइट खे चइजे त हिन जो इलाजु करायो, उहो जेकर PQ में बहितर ईंदो त वरी ॿिए पासे असांखे रिज़ल्ट ईंदो। ॿियो आहे EQ, जंहिंजो पाण ज़िक्र कयोसीं। ॿियो आहे IQ, जेको असांखे ज़हनी तौरु जेको मिलियो सो मिलियो, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾणी आहे त IQ ख़ुदि वधे थो। हिकिड़ो ॿारु असांखे मिलियो IQ लेवल में टॉप ते आहे, ॿियो ॿारु विचथरो आहे। जेको विचथरो आहे तंहिंखे पढ़ायोसीं, जेको टॉप ते आहे तंहिंखे छॾे ॾिनोसीं त उहो सैरान वेठो ॿकरियूं चाढ़े। उन 30 साल ॿकरियूं चाढ़ियूं, उनखे दुनिया जी ख़बर कोन्हे, अख़बार न पढ़ी, टेलीविज़न न पढ़ी, मोबाइल सां बि कटियल आहे, इल्म खां बि कटियल आहे। जेको विचथरो आहे त तइलीम बि हासिलु कई, किताब पढ़ियो, कम्युनिकेशन जी स्किल्स आस्ते आस्ते करे ॻाल्हाइणु सिखियो, तक़रीर करण जे करे हुन में उत्साह पैदा थियो त आउं का वॾी शइ आहियां, वरी लिखियईं। उहो लिखण बि कम्युनिकेशन जो ॾाको आहे, उनजे वसीले में हुनजे तस्वर बहितर थियो। 30 सालनि खां पोइ ॾिसंदा त जेको IQ में टॉप हो, उहो नंढो ॿारु थियो, बाछा थियो, वाक पटियो वेठो हूंदो त जेको विचथरो ॻाल्हाए था उनखे ॿुधा। त करे IQ में टॉप हुजणु वॾी ॻाल्हि न आहे। कंहिं केतिरो EQ जे बुनियाद ते सफ़र कयो आहे ऐं कहिड़ी मंज़िल ते पहुतो आहे ऐं केतिरो हासिलु कई, उहा वॾी ॻाल्हि आहे। त करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे। ऐं चौथे नंबर ते अचे थो SQ, जेके असीं स्पिरिचुअल क्वेश्चन चऊं था, जंहिंमें असांजा इख़लाक़ी नंबर अचनि। असांखे ॿारनि खे वैल्यूज़ सेखारणु, असांखे ॿारनि खे हिन समाज जो बहितरीनु रुकन करे पेश करिणो आहे, उहो असांजो फर्ज़ु आहे। हाणे हुन में 2 टे शयूं अचनि थियूं, असांजे ज़हन में हुजणु घुरिजनि, जेको ॿारनि में असीं ॿारनि जी ट्रेनिंग करे उन्हनि खे सेखारे सघूं था। पहिरीं खे असीं चऊं था शुक्रगुज़ारी। शुक्रगुज़ारी खे उहो मज़हबी हिसाब सां न ॾिसिजे। हिन समाज में अहिड़ा कारकर्दगी चङा वॾा माण्हू, सुठा माण्हू, क़ाबिल माण्हू, वॾे वास्ते वारा माण्हू, तइलीमदारी वारा माण्हू कारकर्दगी इन करे नथा ॾेखारीनि त उहो पाण खां वॾे सां भेट थो करे। मूं वटि एफिक्स कार आहे, हिन हमरा वटि लैंड क्रूज़र आहे, मूं वटि 5 एकड़ बनी आहे, गुज़र सफ़र खे लॻो पियो आहे, हिन वटि 500 एकड़ ज़मीन आहे, साॼे मूं वटि हुजे त आउं केॾो कमु करियां। इहा जेका ॻाल्हि आहे त जेको हासिलु आहे तंहिं ते सम्झणु त उहा बि वॾी ॻाल्हि आहे। हिन माण्हू वटि त एकड़ ज़मीन बि कोन्हे, हिन वटि त नौकिरी बि कोन्हे, हुन वटि त फ्री टाइम कोन्हे, वीचारो त गुॾूं कढे ज़मीनुनि जूं ऐं केलनि जूं दड़ूं थो कढे, तॾहिं त हुनजो गुज़र सफ़र थिए। उन कमज़ोर सां जेकर असीं भेट करियूं त पोइ ॾिसूं त असां वटि छा आहे, त पोइ ॻाल्हि थी। ऐं इहे जे ॿारनि खे असीं चऊं त फ़र्ज़ु कयो तव्हां ॿुधायो तव्हां वटि अखियूं आहिनि, हिन दुनिया में माण्हू उन्हनि वटि अखियूं कोन्हनि, तव्हां वटि अखियूं आहिनि, वॾी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि थींदी रहे असांजे हफ़्ते में ऐं ॿिए हफ़्ते त जेका जड़ लॻे थी, उन इंसान ज़ात जी जड़ बालकपुण खां जेका लॻे थी, उनजे अंदरि इन क़िस्म जी शुक्रगुज़ारी ईंदी। मूं वटि अखियूं आहिनि, मूं वटि हथ आहिनि, मूं वटि ॿाहूं आहिनि, मूं वटि चहिरो आहे, मूं वटि ॻाल्हि ॿोल गुफ़्तगू करण जे लाइ ज़बान मौजूदु आहे। कई ॿार अहिड़ा जिनखे पोलियो लॻे थो, ॻाल्हाए नथा सघनि, उहा जब ॿार भेट वेठो कंदो त ॿार खे ख़बर न पवंदी, पर हुनजे अंदरि उहा शुक्रगुज़ारी जी आदत ईंदी, जेका 20 साल न मरण घड़ीअ ताईं हुन सां गॾु गॾु। ॿियो त ॿिए जे अंदरि हुनजी खूबी ॻोल्हणु, जंहिंमें जेॾीमहिल असीं ॿार ट्रेन कयूं था, उहो कंहिं कारपोरेशन में लॻी थो वञे थो, पर हुनजे अंदरि आदत आहे ॿिए जा नुक़्स ॻोल्हण। नतीजो छा थींदो? नतीजो इहो थींदो त उते उहो बहितर कारकर्दगी नथो ॾेखारे सघे। पढ़ी वियो, अहिड़ा तइलीम हासिलु कई, तइलीम हासिलु करण खां पोइ किथे न किथे त धंधे ते लॻंदो न, उते जे ॾींहं जो वेठो वीकू कढंदो, आमगुड़ कढंदो त कम जो न थींदो।
त करे उते उन जा गुण खे कढजनि, उहो ॿारनि खे ॾेई चइबो आहे। अब अॼु पाण ॿियूं था सुलेमान खे ॾियारियूं था, सभु ॿार ॿुधाईंदा सुलेमान जूं खूबियूं। हाणे सुलेमान ते पियो ॻाल्हाए, अब सुलेमान जी हीअ खूबी आहे, हीअ खूबी आहे, हीअ खूबी आहे। अब तव्हां सां जे विड़ियो आहे अॼु ॻाल्हि न आहे करणी, अॼु पाण खे रुॻो खूबियूं ॿुधायूं। हाणे इन क़िस्म जी जेकॾहिं असां हफ़्ते हफ़्ते में मश्क कराईंदासीं त नतीजो इहो थींदो त हीअ वॾे में वॾी नफ़्सियात जी, हिन समाज में हलण जी, दुनिया में कामयाबु थियण जी जेका सलाहियत आहे, क़ाबिलियत आहे, ॾाहु आहे, एटीट्यूड आहे कहिड़ो, त ॿिए जा गुण ॻोल्हियो, ॿेड़ी फोकस उन ते, पोइ ॿी ॻाल्हि। ऐं तव्हां ॾिसो त उहा ॻाल्हि जेकॾहिं असांजे समाज जे अंदरि अचे त असां ॿारनि खे मनशा खां रोकियूं था, पर हिकिड़े ॾींहुं कंहिं ॿार खे ॾियारे, हिकिड़े खे ॿिए ॾींहुं, ॿिए खे टे ॾींहुं, टे खे, जेको सुपारी नथो खाए, तंहिंजी दाद में जेकॾहिं ताड़ियूं वञनि त हज़ार तकरीबूं, हज़ार नारा सुपारी न खाओ न खाओ, उहे अहमियत वारा न आहिनि। वधीक अहमियत वारो इहो आहे त असां हिकिड़े ॿार खे ॾियारे उनखे दाद ॾींदासीं। उहो जेको दाद असांजो फैलिबो उहो ॿियनि ॿारनि में बि थींदो त असीं बि इहो दाद हासिलु कयूं। तंहिं करे ॿार जॾहिं अहिड़ा क्वालिटी वारी रिज़ल्ट खणी अचे, असीं 10 ॿारनि त अहिड़ी हेॾी नंढो दरका ॾिनासीं, बाबा हिन सही कमु न आहे कयो, जे सही कमु कयो अब ठीकु आहे तूं ॾेई कयो, उठी मोटिवेट थी। जेको एलाकार ज़िंदगी ॾेखारे आयो आहे, जेको होमवर्क करे आयो आहे, जंहिंजा अखर बि सुठा आहिनि, जेको महिनती बि आहे, तंहिंखे ॿियारे, तंहिंखे दाद ॾिजे ऐं ॿियनि खे सम्झाइजे त तव्हांखे बि अहिड़ो थियणो आहे। त उनजे करे मसलन मनशात जे हवाले सां जेकॾहिं असीं ॾिसूं त हेसि ताईं थिए छा थो, हर पासे रड़ आहे, मुज़ाहिरा थियनि था, असांजे इलाइक़े में मनशात आइस आहे, माण्हू तबाह थी विया आहिनि, नारा, तकरीबूं, एहतजाज, दरख़्वास्तूं सभु थियनि थियूं। केतिरा प्रोग्राम थिया फेसबुक ते, तव्हां गुज़िरियल साल में ॾिठो आहे त को नौजवान तंहिंखे वठी अची कुर्सीअ ते विहारिजे, हुनखे हार विझजनि, हुनखे अजर विझिजे, चइजे त हीउ नौजवान आहे जंहिंजी उमिरि 20 साल आहे, हीउ सुपारी नथो खाए, हीउ को बि नशो नथो करे, उनखे जे असीं दाद ॾियूं त कहिड़े क़िस्म जी फिज़ा पैदा थींदी। इन क़िस्म जी ॻाल्हि न यूट्यूब ते मिलंदी, न फेसबुक ते मिलंदी, जंहिं कम जी ज़रूरत आहे। उन करे जो असीं आदी थी विया आहियूं, रूट वारी मक वारी जेका ॻाल्हि थींदी आहे त रूट वारी मक तंहिंजे अॻियां खूबियूं पयूं हूंदियूं। हिते तव्हां माखी रखंदोसि, खंडु रखंदोसि, ॿी का शइ रखंदोसि, उहा खाईंदी, खाई वरी वञी रूट ते वेहंदी, वरी कंदी बू बू, ही किनो आहे, ही किनो, ही किनो, ही किनो, ही किनो, ही किनो, रुॻो रड़ आहे। पर उन साॻी जॻह ते माखी जी मख आहे, तंहिंजे अॻियां हिते किचिरा रखी छॾियोसि, गुल भले मैल परे हुजनि, वींदी उन्हनि गुलनि तां वञी रस चूसे ईंदी, किथां सुठो पाणी सो खणी ईंदी, उहो पंहिंजी रतुपत हुन में शामिलु करे अमृत धारा जहिड़ी असांखे माखी ॾिए थी। हिन समाज जे अंदरि हिकिड़ा माण्हू माखी थियनि था, हिन समाज जे अंदरि हिकिड़ा माण्हू आम गुण जूं मखियूं थियनि था। असां ते आहे त असीं कहिड़ो किरदारु अदा करियूं। असांजो किरदारु, असांजी सम्झाणी ॿारनि खे वरी उन रुख ते वठी वेंदी जो ॿार सुभाणे माखी जी मख। त करे इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झाइणी आहे त असांजी नज़र जेका आहे उहा गुणनि ते हुजे ऐं गुणनि खे असीं प्रोमोट करियूं, तंहिंखे वठी अची ॾियारियूं। मसलन असां वटि हिन क़िस्म जा प्रोग्राम किथे था थियनि जो पाण खे ख़बर आहे त काफ़ी कल्चर बि आहे, माण्हू थोरो हूंदो वारो पैसा ॾेई बोर्डनि मां मार्क्स मोकिलनि था, पर पाड़े में अगरि लिख ई नथी त हीउ जेको छोकिरो आहे पंहिंजे ईमान सां ऐं पंहिंजी महिनत सां पास थियो आहे, उन करे जो असीं हुनजे वालद खे सुञाणूं था, मिसकीन आहे, पेटनि ते पथर ॾेई अलाए कीअं पढ़ायो आहे, या हुनजो पीउ जंहिं उसूल वारो आहे इहो ॿ पैसा ॾेई पंहिंजे पुट लाइ मार्कूं न वठंदो, न्याणी लाइ मार्कूं न वठंदो, हीअ ईमानदारी सां पास करे आया आहिनि। असीं एज़ाज़ तौरु कुर्सीअ ते हिकिड़े तरफ़ हुनजे वालद खे विहारियूं, ॿिए पासे हुन छोकिरे खे विहारियूं, हुनखे हार विझूं, तंहिंखे अजरबूं विझूं। तव्हां सम्झो था त जेके ख़ुशीअ जा लुक हुनजे वालद में ईंदा, कीअं तकरीर में हुन पढ़ायो आहे, उहे केॾा अज़ीम आहिनि। इन ॻाल्हि ते त रुॻो काफ़ी कल्चर जे ख़िलाफ़ु तकरीरूं, रुॻो तहरीक, रुॻो ॻाल्हियूं ज़रूरी थियणु घुरिजनि। पर हीउ जेको एज़ाज़ आहे, हीउ एज़ाज़ असांखे ॿिए रुख ते वठी त गुण खे फोकस करणु, उनखे वधाइणु, उनखे प्रोमोट करणु, उनजी साराह करणु, उनजो दाद करणु, पोइ अब गुण जे ख़िलाफ़ु उथणु। त करे इन हिसाब सां असांखे पंहिंजे ॿारनि जी तरबियत करणु घुरिजे। ॿियो त तइलीम में असांखे सम्झणु घुरिजे त 4 तरफ़ी असांजी तइलीम आहे। माण्हूअ जे जिस्म जे हवाले सां हिफ़्ज़ान सिहत जा मामला ॿारनि खे सम्झाइणा, पर सुभाणे जेको उन्हनि खे गुज़र सफ़र करिणो आहे कारोबार जे हवाले सां, उहो भले असांजे कोर्स जे अंदरि न हुजे, पर असां थोरी महिनत करे जेॾी महिल पढ़ंदासीं त कारोबार छा थो थिए, असांजी क़ौम पुठिते पियल आहे। हिते हारी माण्हू थियनि था, ॿियो ॾुथ ॾियाहाड़ी सूमरा वारा माण्हू आहिनि जेके बहिराड़ी में, जर जग में जेका मज़दूरी में हिसा कनि था, इन वसीले गुज़र सफ़र थिए।
अॼु कारोबार ते तमामु मिलंदो आहे, जंहिंमें असांखे पैसिव ऐं एक्टिव जेको कारोबार आहे उहो असांखे सेखारींदो आहे। मसलन होटल जेका असां हलायूं था, होटल ते जेॾी महिल असीं वेठा आहियूं, इहा एक्टिव एक्टिविटी आहे, पैसिव न आहे। पर असां हिकिड़ो प्लाट वठी टारे था छॾियूं, किस्तूं भरे प्लाट वठूं था, इहो पैसिव आहे। त करे एक्टिव कारोबार छा थो थिए, पैसिव कारोबार छा थो थिए, एक्टिव जा लवाज़मात छा आहिनि, पैसिव जा लवाज़मात छा आहिनि। ॿिए पासे त हिन क़िस्म जी ट्रेनिंग हले थी जो ॿारनि खे सेखारियो वञे त 25 साल या 40 साल तव्हांखे टाइम रखिणो आहे, पढ़ाई करणी आहे, पोइ गुज़र सफ़र करिणो आहे, नौकिरी करियो या कारोबार करियो, पर 25 साल या 45 साल या 40 सालनि में तव्हांखे वाश जी रिटायरमेंट करणी आहे। तव्हांखे एतिरो कुझु बचाए रखिणो आहे जंहिंमां तव्हांजी सॼी ज़िंदगी सफल थींदी रहे ऐं उहो तव्हांजा ॿ रुपया तव्हांखे कमाए ॾींदा रहनि, प्लाटनि जी सूरत में, ॿी पैसिव इनकम जी सूरत में, ऐं तव्हां रिटायर हुजो पोइ पंहिंजो दिलि मन कमु करे। हींअर ॿार थो चवे ऐं फलाणी नौकिरी थो वठणु चाहियां, ऐं MBBS डॉक्टर थो वठणु चाहियां, कहिड़ी ख़बर हुनजे अंदरि में रियल जेको हुनजो जोहर आहे, उहो पैशनेट छा आहे, उहा असां उन पैशन जी असांखे ख़बर ई न आहे। उहा ट्रेनिंग में तॾहिं ख़बर पवंदी आहे, कंहिंखां सुवाल कबो आहे बार बार, तूं सम्झ त तूं वटि 10 करोड़ अची विया, तूं सम्झ त तूं वटि 100 करोड़ आया, हाणे तुंहिंजा सभु मामला हल थी विया, हाणे तूं ॿुधाए तूं छा करणु चाहींदे। अंदरि में मरी वियल जज़्बा जागनि था, बार बार सुवाल खां पोइ थो अचे त मूं त ज़िंदगी में फलाणी शइ उहा करणु चाहींदे, या मुंहिंजे अंदरि में ख़्वाहिश हिन क़िस्म जी उहा असांजी निकिरी थी अचे, तॾहिं जॾहिं ख़बर थी पए त इहे मामला असांजा हल थी विया। न त असां हिन मुआशी मामले में एतिरा फाथल आहियूं जो असांजे अंदरि असली क्वालिटी असांजी निकिरी थी वञे। हिंदुस्तान अंदरि ट्रेनिंग थिए थी, नंढड़ा ॿार, उन ॼातल ॿार जेको वॾो थी नर्सरी ताईं पहुचे थो, तंहिंजी सेट ऑफ वैल्यूज़ उहो ॾिसनि था त हीउ ॼापदे कहिड़े क़िस्म जो ॿारु आहे, तीसे वारो ॿारु त कोन्हे, हीउ उहो ॿारु त कोन्हे जो हलंदड़ बाकोड़ा ते लतड़ी मारे थो छॾे, या जेको ज़ख़्मी थियल पखी आहे तंहिं ते रोए थो, तंहिंखे खणी अची पाणी थो ॾियारे। उहो नंढे हूंदे जेके ॼापदे ॿारु लाड़ा खणी थो अचे, तंहिं मां उहो तयारु थियनि था त हिन खे असीं पुलिस खाते में खणी वञूंसि या असीं मेडिकल खाते में खणी वञूंसि हलिया। हिकिड़ो माण्हू जंहिंखे तव्हां खणी था वञो कासाई वारे तरफ़, उहो माण्हू हसास दिलि आहे, उहो बकरा कीअं पवंदो, ऐं कासाई खे खणी था वञो तव्हां उन तरफ़ जिते उहो डॉक्टर वञी थिए त उनजे लाइ माण्हू जेके आहिनि उहे त ॿकर आहिनि, मुर्गियूं आहिनि, तिरखे त उहो तबाह करे मारे छॾींदो। त करे ॿारु जेको पंहिंजी रियल वैल्यूज़ खणी थो अचे, रियल हसासियत खणी थो अचे, तंहिंजे मसइले ट्रेनिंग। ऐं गॾो गॾु अॼु जो जदीद तस्वर हीअ आहे त असांजे दिमाग़ जो जेको साॼो पासो आहे उहो 90% कमु थो करे, ऐं हीउ जेको खाॿो पासो आहे बाद में एक्टिव थियो आहे, उहो 10% कमु थो करे। हीउ जेको असांजो साॼो पासो आहे उन में शिकल आहे। असल जेॾी महिल असीं अंब ॾिसूं था त उहो अंब शिकल जी सूरत में असां ॾिठो आहे। उहो जीअं ई असांजे अॻियां अंब अचे थो त ओॾी महिल ई उनजो मिठास, उनजो अंदरि जो कोयलो, उनजो तस्वर अचे थो। उहो जे जीअं जो खाधल आहे, अरबीअ जो खाधल आहे, पंहिंजे सिंधीअ जो खाधल आहे, अंग्रेज़ जो खाधल आहे, उनजे अॻियां तव्हां अंब आणींदव त उनजो ॿियूं सिफ़तूं ओॾी महिल ई उनजे ज़हन में अची थी वञे। उनखे अहसासाती पासो ॼाण जो चइजे थो, जेको हिसी शिकिल जेका आहे तंहिं मां जनमु वठे थो। ॿियो उनजो मंतकी ॼाण जो पासो आहे, उहो लफ़्ज़नि मां जनमु वठे। हाणे जंहिं महिल लफ़्ज़ वठूं था अंब, जॾहिं जॾहिं ॿोली कान हुई त शयुनि खे तव्हां ॾिसो त जेको ॿिलो आहे, जेका शइ खाए थो उनजी उहा शिकिल जोड़े थो, उनजी ॿिए शइ जी ख़बर आहे। उनजे अॻियां तव्हां भले ख़ुशबू न हुजे, शीशे में रखियल गोश्त जो टुकड़ो तव्हां रखंदा, भले ख़ुशबू न अचेसि, ओॾी महिल उनजी ज़बान लुआब ठाहिणु शुरू थी करे, उनखे ख़बर आहे त हिन टेस्ट आहे। उन करे जो शिकिल खां इल्मु थो हासिलु करे, कुतो शिकिल खां इल्मु थो हासिलु करे, पखी जीत जहिड़ा शिकिलनि खां इल्मु था हासिलु करे, इंसानु शिकिलनि सां करे थो। पर उहो ॿोली जॾहिं ईजाद थिया त ॿोलीअ जे वसीले करे हाणे लफ़्ज़ इस्तेमालु थियो अंब। त असां जेकॾहिं फ़र्ज़ु कयूं त मिठे जा आशिक़ आहियूं, अंब असांखे वणे थो, त ओॾी महिल असांजे वात में विकट रहंदी त अंब हुजे त मज़ा थी वञनि लिया। पर उहो जेॾी महिल लफ़्ज़ वठूं था अंब, अरबे ख़बर न आहे अंब अलाए छा चइबो आहे, हुनजी जे सिंधी ॿोली पढ़ियल न आहे त हुनखे ख़बर ई न आहे, अंग्रेज़ी ख़बर ई कान्हे, चाइनीअ खे ख़बर कोन्हे, हुन वटि उहो तस्वुरु न ठहंदो। त करे असां जेके नाला सेखारियूं था साइंसदाननि जा ऐं इल्म में जेके नज़रिया असीं सेखारियूं था, उहे सिर्फ़ु मंतक़ी रटे मां वठूं था, लफ़्ज़ पोइ लफ़्ज़ जे वसीले। हिंदुस्तान अंदरि इन क़िस्म जी तइलीम थिए थी जेका यूरोप मां आई आहे, त तव्हां हिन साॼे दिमाग़ जे पासे मां कमु वठो। मसलन हिकिड़ो साइंसदान आहे, नफ़्सियात में आहे, ॿियो बि हुनजो कमु कयल आहे, हुन नालो डिस्कार्ड। हाणे ॿार खे सेखारियो, हिकिड़ी डेस्क आहे स्कूल जी, उनजे मथां नंढड़ी कार रखी आहे,
उन कार जे मथे ईअं थी विया। हाणे 3 लफ़्ज़ आहिनि, बाबा कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? डेस्क, कार, मथां टी अखर, डेस्कार्ड, डेस्कार्ड, डेस्कार्ड। हाणे उहो लफ़्ज़ हुनखे यादि थी। मसलन गोरीअ जो लफ़्ज़ तव्हां नंढे ॿार खे यादि था करणु चाहियो पहिरां रोज़। अब हिकिड़ी ॿार वई आहे नंढड़ी पीउ सां गॾु, उहो मेडिकल स्टोर आहे, हुन ते वेठी आहे, हुन ते वरी हिकिड़ी गुॾी आहे वॾी, उहा वरी दवाऊं पई ॾे। हाणे हुनखे नंढड़ी ॿारड़ी चवे थी त मूंखे सूरु आहे, पर जीअं त हुन कची अंग्रेज़ी बि सिखी आहे त करे हू चवे थी पेन, पर आहे हुनखे अंग्रेज़ी में चवणु नथो अचे, त करे चवे थी पेन आहे गोल, उहो गुॾी मूंखे सूरु आहे, इन मां लफ़्ज़ ठहियो पेन आहे। हाणे इन नमूने हुननि डिक्शनरी ठाही आहे, जेका हिंदुस्तान अंदरि डिक्शनरी मौजूदु आहे, जेका यूरोप अंदरि डिक्शनरी मौजूदु आहे, जेके फिलासफ़ी जा लफ़्ज़ आहिनि उहे असीं हुननि खे कीअं यादि करायूं। बसि हिकिड़ी प्लेट आहे, उन प्लेट जे अंदरि ओ लिखियो पियो आहे, ॿार खे चइबो आहे प्लेट आहे, प्लेट जे अंदरि ओ लिखियो पियो आहे, इहो केरु आहे? छो इहो प्लेटो आहे, जेको असांजो नफ़्सियात जो नज़रियात प्लेटो, फ़लस्तीन जेके चऊं था, अफ़लातून, सो असां हुनखे यादि कराए छॾियूं। ईअं असां हिकिड़ी सीरीज़ ठाहियूं लफ़्ज़नि जी, उहे लफ़्ज़ असीं ॿारनि खे यादि करायूं त मज़े सां 500 लफ़्ज़ इन आखाणीअ जी सूरत में उन्हनि खे यादि थींदा, उन करे उते एक्टिव दिमाग़ जो साॼो पासो। पर उहा अहिड़ा कारकर्दगी तव्हां सम्झो था त ॿिए खे केतिरो मुतासिर कंदी, जो उन ॿार खां पुछिजे त बाबा तूं 11 असांखे नफ़्सियात जा माहिर जा नाला ॿुधाए, फिलासफ़ी जा नाला ॿुधाए। मसलन पाण वटि ककर सेखारिया वेंदा, हाणे पोइ ख़बर न आहे त चौथे दर्जे जे कोर्स में ककर आहिनि कोन्हनि, उन में हूंदो हिकिड़ो सिज़र्स, ककरनि जो क़िस्म हूंदो। हाणे हुन जे अॻियां कैंची रखिजे, जे कैंची आहे, कैंचीअ खे अंग्रेज़ी में चइबो आहे सिज़र्स, तकरी जेके 4 खां 5 किलोमीटर मथे ककर हूंदा ऐं फुट जी सूरत में हूंदा, तंहिंखे सिज़र्स चइबो आहे। हाणे ॿार खे यादि थींदो। ईअं आखाण जी सूरत में असीं ॿारनि खे काफ़ी शयूं यादि कराए सघूं था, ऐं उहा जेका असांखे रिज़ल्ट मिलंदी ॿारनि जी, उहा नायाबु हूंदी, उहा शानदार हूंदी। ऐं गॾोगॾु ॿी ॻाल्हि सिखणी आहे त हिकिड़ी शइ उन में असांखे ॿारनि खे अॻियां वठी, ऐं उहा उनजे करे जेका सेल्फ स्टीम पैदा थिए थी, ऐं उनजी जेका मार्केट में सम्झो त असांजी जेका वैल्यू आहे तमामु घणी आहे। मास कम्युनिकेशन बि हिकिड़ो शोबो आहे, जेके कम्युनिकेशन स्किल्स पाण चऊं था। मसलन तव्हांखे तकरीर करणु अचे थी, उनजी हर जाइ ते मांग आहे, एनजीओज़ में बि आहे, तव्हां कॉर्पोरेशन में वञो उते बि आहे। तव्हांखे कम्युनिकेशन में तकरीर सां गॾोगॾु जेकॾहिं ॿिए खे मुतमइन करणु अचे थो, जंहिंजो पहिरियों ॾाको आहे त उनखे क़ाइल करियोसि, ॿियो ॾाको आहे त माइल करियोसि, त पोइ सिधी ॻाल्हि आहे त नौकिरी में तव्हां लाइ को बि इशू थींदो, तव्हां ओॾी महिल उन मामले जे वसीले हल करे वठंदा। असांजो ॿारु जेॾी महिल तयारु थींदो 20-25 सालनि जो थींदो, हुनजे घर में इशू थिए थो त हू पंहिंजी जीजल माउ खे बि सम्झाए सघंदो, पंहिंजे पीउ खे सम्झाए सघंदो, पंहिंजे चाचनि सोटनि खे सम्झाए सघंदो, झेड़नि खे टारे सघंदो, जेकर हुनजे अंदरि कम्युनिकेशन स्किल आहे। क़ाइल करणु, पोइ माइल करणु, माइल करे पोइ क़ाइल करणु, पोइ क़ाइल जेॾी महिल थिए थो पोइ एक्शन तरफ़ ॻाल्हि वधे थी। त करे जेॾी महिल असीं लिखूं था, इहो कम्युनिकेशन स्किल आहे। जेका असां शाइरी यादि करियूं था, इहो कम्युनिकेशन स्किल आहे। शाइरी जेका असां ॿिए खे ॿुधायूं था तशरीह में, इहो कम्युनिकेशन स्किल आहे। जज़्बनि खे कम्युनिकेट करण जे लाइ जेॾी महिल असां गायकी में गीत ॻायूं था, कम्युनिकेशन स्किल आहे। त करे इन ते असांजो घणो हुजे त ॿारनि खे असीं तकरीरूं करणु सेखारियूं। उहे जेॾी महिल तकरीरूं करणु सिखंदा त नतीजो ईअं थींदो त ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि उन में तव्हां ॾिसंदा त उन में टॉप करे वेंदा हलिया। उन करे जो ॿार खे जेको दादु मिलंदो, तकरीर जो दादु हिते थोरी मिलंदो, उहो त घर में मिलंदो, उहो सभिनी पासे मिलंदो। थिए ईअं थो त 100 ॿारनि मां को हिकिड़ो ॿारु तंहिंखे बसि तकरीर लिखी था ॾियूं, उहो रटो थो हणे, उन खां पोइ थो यादि करे। असां ॿार जी ट्रेनिंग ईअं कंदा आहियूं त हुनखे सना मोल ॾेई छॾींदा आहियूं। मच्छर ऐं मख बाबा हाणे हिते ॻाल्हायो, नंढो ॿारु ॻाल्हाईंदो, मख त नुक़सानकार आहे, भू भू करे थी, निंड करणु नथी ॾे, उनजे करे वरी टाइफाइड थींदो पवे। हाणे वरी मच्छर वारो आहे, नंढो ॿार अची मच्छर जी हिमायत में ॻाल्हाईंदो, ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, मच्छर मां डेंगी थिए थो, मच्छर मां असांखे ॿियूं ख़तरनाक बीमारियूं थियनि थियूं, राति जो सुम्हणु नथो ॾे, राति जो मख त कोन्हे, सुम्हूं त सुम्हूं नथा। जेकॾहिं बाबा खे राति जो मच्छर खाईंदा वञनि, सुबुह जो अम्मा सां विढ़े थो, पर राति जो मच्छर जे न हुजनि त पोइ ॾींहं जो कोन विढ़ंदो न। हाणे ॿारनि जो अंदरि ई लॻंदो। टियों ॾींहुं ॿुधाइनि पियो दोस्तनि खे त ॾुंगनि जो ॻोठो हुते तकरीर मुक़ाबिलो, हुन में रखियल हुई तकरीर ॿकरी ऐं मेंह। हिकिड़ो ॿारु आयोसीं ऐं चई तकरीर ॾे, की भाउ मेंह दारणु घुरिजे, ॿकरी केरु दारींदो, ॿकरी राति जो बीमार थिए थी, डॉक्टर पहुचे कोन थो मरी वञे, असांजा पैसा पूरी आया।
में जेका आहे मरे थो आहे पर थोरो देरि सां थी मरे, डॉक्टर पहुची थो वञे हलियो, पहुचण सां उनजो इलाजु थी थो वञे हलियो। बकरी विझणी विकिणबी, केरु बकरी मां प्लाट वठंदो? में तव्हां विकिणो पंहिंजी शादी कराए छॾियो, में विकिणो त गौ गठियूं थी वञे हलियो, में विकिणो त तव्हां 10 लख जो प्लाट वठी हलियो, में मां फ़ाइदो आहे। असांजो हे त छोकिरो कढियो आयो बकरी वारो की माण्हूअ जो इज़त आहे, शान आहे, इज़त माण्हुनि जी इज़त वई त सभु कुझु वियो। प्लाट जी केरु थो पुछे, शादी हिकिड़ी देख बत ते थी वेंदी हली, बकरी आहे मेंहिं आहे, तव्हां हींअर ॿुधी हुनजो खीरु खणी वञो होटल ते विकिणी आहे या इस्तेमालु करे छॾियो, अधु कलाक में महिमान ईंदा, मेंहिं थोरी ॿुधी बकरी आहे खणी टंग दोस्त ओॾी महिल डुबी वेंदी हली, चांहि पीआरे महिमान खे तव्हांजी इज़त थी वेंदी। हाणे तव्हां ॾिसो त ॿारनि जा दलील, हाणे इन जॻह तां जेको ॿार अचे थो भई असुलु क्रिएशन करे, जेको असीं रटो हणायूं था असुलु क्रिएशन न आहे, उन भले टॉप करे वञे पर उहा तकरीर असांजी आहे, स्टाइल असां सेखारियो आहे। पर ही जेकी सफ़ा सन्हड़ा नंढड़ा मौज़ूदूं था, उतां ई खां जेॾी महिल तख़लीक़ हुनजी पंहिंजी थिए थी, उहो उतां ई खां अचे थो त उहो ज़िंदगी में पोइ ॻाल्हाइणु शुरू थो करे। उन करे जो हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे, जेको इंट्यूशन पाण चऊं था, वजदान, जंहिंमें असांजो दिमाग़ मिसाल घड़े थो, जंहिंमें असांजो दिमाग़ एजाज़ घड़े थो, उहो तॾहिं आहे जो हज़ारे एजाज़ असांजे दिमाग़ में पिणी वञनि था। पहिरीं हज़ारे मिसाल इनपुट थियनि था, पोइ आउटपुट मिले थो। त करे ॿारु इन क़िस्म जूं तकलीफ़ूं करे थो ऐं पोइ मुस्कुराहटूं आहिनि, पोइ खिल पाए, इन वसीले बि हुनखे दाद मिले थो त सेल्फ स्टीम बि हुनजी वधे थी। पर गॾोगॾु हू इहो फन बि सिखे थो कम्युनिकेशन जो ऐं अॻियां अचे थो। इहा अनाउंसमेंट जेका असां सेखारियूं था, गॾोगॾु ॿारनि खे पर्चूं ॾिजनि थियूं त बाबा हिन पर्चनि में अदा करियो, उहे तव्हां करियो, त उन में हिकिड़ी पंहिंजाइप पैदा थिए। हिकिड़ी जेका आखड़ आहे त को ग़रीब ॿार आहे, को अमीर ॿार आहे, सिधी ॻाल्हि आहे, स्कूल आहे, उन में को ग़रीब हारी जो कुझु बि ईंदो, को 100-200 एकड़नि वारे जो कुझु बि ईंदो, ज़रूरी न आहे त सभु प्राइवेट में हलिया वञनि, पर प्राइवेट अंदरि बि जेकॾहिं ॾिसंदो त हिकिड़ो मिड़ी मच्छी माण्हू मानीअ वारो, गुज़र सफ़र वारो हूंदो, को तवकर जो कुटुंब हूंदो। पर जेॾी महिल पर्ची रांदि थिए थी, सभई गॾिजी अदाकारी कनि था, त ॼण त सभु हिकु जहिड़ा आहिनि। खिल भोग जे अंदरि अदाकारी, एक्टिंग, उहा उन्हनि खे हिक ॿिए जे वेझो करे। त करे इहे एक्टिविटीज़ असां जेॾी महिल कंदासीं त इहे एक्टिविटीज़ इज़ाफ़ी न आहिनि, इहे ॻंढियल आहिनि, इहे हिननि सभिनी शयुनि खे ॻंढीनि थियूं। त करे असांखे सवेलो सिखियासीं त असांखे जिस्मानी हवाले सां पीपीयू ते नज़र रखणु घुरिजे, ज़रूरत हिमत वधाइणु घुरिजे ॿारनि जी, एसक्यू जे हवाले सां, ईक्यू जे हवाले सां असांखे उनखे सम्झणु घुरिजे, आईक्यू जे हवाले सां सम्झणु घुरिजे कहिड़ी लेवल ते आहे, पर हीअ ॻाल्हि उनखे खणी वेंदी ऐं ॿारनि खे हीअ ॻाल्हि सम्झाइणु घुरिजे ऐं बार बार सम्झाइणु घुरिजे त आईक्यू, ज़हानत ऐं महारत में फ़र्क़ु आहे। तव्हां वॾा ॿाहिरि थी सघो था 10 शयुनि जा जेकॾहिं कंटिन्यू रखंदा आहियो। जंहिंमें पाण वटि हिकिड़ो मिसाल में हिकिड़ो पेश थींदो आहे, डोड़ कंहिंजी कुमीअ जी सही 100 ॼण त ज़हानत जे हवाले सां तेज़, कुमी वीचारी सुस्त, सही जेको तेज़ आहे त हीअ अंदरि वरी थोरी अछो बचे थो, वॾाई बचे थी न, तुंहिंजी कुमी मुक़ाबिले छा करे डोड़ पाए वञी, जेको लीको तंहिंखे 4 फुट अॻियां सुम्ही वियो। कुमी वीचारी ॾिबंदी, पर कुमी में छा ॻाल्हि, कुमी त ॾिठो त विझी जी तेज़ी सां 100 अॻियां निकिरी वियो आहे, पर उन हिमत न आहे। कुमीअ कहिड़ी ॻाल्हि कई, सुभाणे जे बारे में उमेद रखियई, उन उमेद जे आसिरे ते हलंदी रही, जेॾी महिल पहुती त ॾिठई त 105 क़दम अॻियां लीकीअ खां सुतो पियो आहे। कुमी निकिरी वञी लीको पार कयो, 100 पोइ उथियो, कुमी खटी। त करे असां इन ॻाल्हि खे सोचूं त जेका इहा ज़रूरत आहे हलण जी, साबित क़दमीअ जी, मुस्तक़िल मिज़ाजी जी, उनखे जेकॾहिं असीं सम्झूं ऐं ॿारनि अंदरि उन क़िस्म जी ज़रूरत पैदा करियूं त जेके आईक्यू जे हवाले सां थोरा कमज़ोर आहिनि, उहे वधीक बहितर थी वेंदा आहिनि। ऐं उन में हिकिड़ी ग़लति ट्विस्ट जो नतीजो तव्हांखे ॿुधायूं था त हिकिड़ो भेरो ईअं थियो त चयो वियो त हीअ ॿार जेके आहिनि उहे ज़हानत में टॉप कनि था, हीअ जेके ॿार आहिनि कसा आहिनि, त करे तव्हां उस्तादनि खे चओ त हिननि खे वधीक फोकस कनि, ऐं हीअ फलाणा जेके उस्ताद आहिनि तंहिंखे ट्रेनिंग लाइ ऐं पढ़ाई लाइ उन्हनि खे हीअ लिस्ट ॾियो। उहो जेको किलर हो उन खां थोरी ग़लती थी, ज़हानत जे हवाले सां जेके थोरा कसा ॿार हुआ तंहिंजी उन लिस्ट रही थिए। उस्तादनि हुनखे पढ़ाइणु शुरू कयो त हुननि चयो त हे त हरकती आहिनि, हिननि खे त ॻाल्हि सम्झ में अचे कान थी, सम्झायूं था त सफ़ा डलनि, का ॻाल्हि था सम्झनि, पर चयूं त असांखे जे नफ़्सियात जे ॿाहिरि इहा लिस्ट कढी ईंदी आहे, इन जो मतिलबु त असांजे पढ़ाई जे तरीक़नि में का ॻाल्हि हूंदी, हीअ सही न, पर असांजे पढ़ाई जे तरीक़नि में को फ़र्क़ु। अची जो नवां तरीक़ा अपनायूं, त नतीजो इहो थियो त जेको रिज़ल्ट आई उन महिल टॉप कयो,
टॉप कयो त ओॾी महिल एडमिनिस्ट्रेशन ॾिठो उन्हनि चयो त हे जॾहिं टॉप कयो आहे हीअ त लिस्ट हुई जॾनि वारनि जी, जेको होशियारु वारनि जी त हीअ हुई, पर जो उन्हनि खे जॾनि जी मिली उनजो तस्वर उस्तादनि जे ज़हन में तब्दील थियो त उन्हनि ख़ुदि अहिड़ा कारकर्दगी ॾेखारी त ॿारनि बि अहिड़ा कारकर्दगी ॾेखारी। त करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे त जेको ज़हानत जे हवाले सां क़िसो आहे असीं 50 तरीक़ा इस्तेमालु करे उनखे ज़ईफ़ करे सघूं था। तंहिंकरे इन हिसाब सां असांखे हिकिड़ी नई तइमीर रो करणी आहे पंहिंजे ॿारनि जी। उहो आगाज़ भले हितां खां थिए, पोइ हिते जो हिकिड़ो मिसाल ॿधी ॿिए पासे वञे, टे पासे वञे, चोथे पासे वञे ऐं पाण बहितर हिकिड़ी रिज़ल्ट ॾेई सघूं था। ऐं इन क़िस्म जी अगरि सुभाणे पाण 10 अखर ठाहियूं, पोइ 10 अखर ठाहियूं, पोइ 100 अखर ठाहियूं, पोइ 1000 अखर ठाहियूं, तव्हां सम्झो था त असांजे ज़हन में जेके बि इल्मी ॿाहिरि थी गुज़रिया आहिनि, नफ़्सियात जे हिसाब सां, फिलासफ़ी जे हिसाब सां, बायोलॉजी में जिन कमु कयो आहे, जिन फिज़िक्स में कमु कयो आहे, जिन केमिस्ट्री में कमु कयो आहे, उन्हनि साइंसदाननि जा नाला केतिरा, या जेके ड्रम असां बायोलॉजी में, फिज़िक्स में, केमिस्ट्री में सिखूं था, तंहिंजा कुल नाला केतिरा, 5000 त ई कोन, 1000 वॾी ॻाल्हि। पर हिन आखाणनि वारे नमूने में जेकॾहिं असीं उन्हनि खे ड्रम सेखारणु शुरू करियूं ऐं 500 ड्रम असीं पंहिंजे ॿारनि खे सेखारे वञूं हलिया, जेॾी महिल उन्हनि खां इम्तिहान थींदो आहे, जेॾी महिल सुभाणे जॾहिं कॉम्पिटिशन जा इम्तिहान हूंदा CSS जा, तब तव्हां सोचो था त जेको केमिस्ट्री में ऐं फिज़िक्स में ऐं बायोलॉजी में ॿियनि में ऐं उहे ई तरीक़ा सिखी वेंदो हलियो त उहो ॿियूं शयूं इन नमूने करणु शुरू कंदो। उहो जेॾी महिल रिज़ल्ट ईंदो उहा रिज़ल्ट ॿीड़ी टीड़ी न हूंदी, 50 भेरा वधीक हूंदी। तंहिं करे हिननि जदीद तरीक़नि सां अचो त पाण पंहिंजे ॿारनि जी तरबियत करियूं ऐं उन्हनि खे सेखारियूं ऐं हिकिड़ा नवां मिसाल क़ाइमु करियूं। कहिड़ो ॿार होशियारु आहे, कहिड़ो क़िसो आहे, उनजो असीं अंदाज़ो कीअं था लॻाए सघूं। असां वटि जेको हिकिड़ो ॿारु वेठो आहे उहो किन शयुनि में होशियारु आहे, किन शयुनि में क़िसो आहे, त पोइ उनजो असां अंदाज़ो कीअं था लॻाए सघूं त होशियारु आहे या क़िसो आहे। मामलो आहे उहो ॿी शइ बुनियादु आहे, ज़हानत। कंहिं ॿार खे असां हिकिड़ो शहर ॾियूंसि ऐं उहो साॻियो तरीक़ो 5 ॿारनि खे सेखारियूं त हिन नमूने शहर यादि थींदो। या फ़र्ज़ु कयो त असां अंगनि सां का शइ यादि कराइणु चाहियूं था असांजी, पोइ ॾिसो त हुन में टाइम केतिरो थो वठे। हाणे जेको उहो टाइम वठे थो उन मां असां हुनजो ज़हानत जो अंदाज़ो लॻाए सघूं था। उन करे जो हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे त ॿारु जॾहिं नंढिड़ो ॿारु हुजे थो त बेस बुनियादु कहिड़ो आहे जो उनजे अॻियां हींअर पाण पाणी जो गिलास रखियोसीं ऐं वरी 15 मिंट गुज़रिया त ॿार खे यादि ई कोन्हे त पाणी जो गिलास रखियलु हो। उन ॿारु पंहिंजी माउ सां मानूस त थी वञे थो जो उनखे ॾिसे थो या घुमाईंदड़ केरु आहे उन सां उहो मानूस थिए थो, पर उहो उनजो शौक़ु न, उनजो लाशौक़ मानूस थींदो आहे त ओॾी महिल उनखे ॾिसी चवंदो आहे त मूंखे घुमाए। पर ॿार खे इहा ॻाल्हि यादि न हूंदी आहे त अॻे 10 मिंट अॻे अम्मा को मूंखे दड़को ॾिनो आहे। जेको ॿारु 6 महीननि जो आहे, जेको साल जो आहे, जेको 1.5 साल जो आहे, उनजी यादि सबबु उनजो हाफ़्ज़ो कमज़ोर हुजे। ऐं जीअं हाफ़्ज़ो कमज़ोर थो हुजे त जेके असीं नतीजा कढूं था उनजी 2 टे शयूं थियनि थियूं। बसि हिते गिलास रखियो आहे, आसिफ़ आयो हिते जी पुड़ी रखी, वरी ॿिए अमरा खे इशारो कई, उहो आयो उन पुड़ी कढी ऐं गिलास खणी हितां वियो, उहा वरी पुड़ी गिलास में वञी विधई। इहो चोथों अमल आहे। 5 अमल आयो, उन में हमरा जेको आहे मुंहिंजे अॻियां अची वापसि गिलास रखियो। 6 अमल में हुतां वेठल दोस्त उहो अखि जे इशारे सां ऐं कंध जे इशारे सां चयो त हीअं माना इहा शइ तूं इस्तेमालु न कर। इंसानी ज़हन ओॾी महिल नतीजो लॻाए थो, अच्छा हिन में लॻे थो त का नशे वारी या ज़हरीली शइ पियल आहे। 6 जेकी शयूं थियूं उन्हनि खे इंसानी ज़हन गॾु थो करे। हाणे जीअं हाफ़्ज़ो ॿार में न आहे त ॿारु इन क़िस्म जो को बि नतीजो नथो कढे। ऐं वरी जेॾी महिल माण्हू जो 90 साल ऐं 100 साल थिए थी त कमज़ोर कहिड़ी शइ थी थिए, बेस बुनियाद में सिर्फ़ु हाफ़्ज़ो कमज़ोर थो थिए। हाफ़्ज़ो कमज़ोर थो थिए त उहो वरी साॻिया नतीजा कढणु शुरू नथो करे जेके उहो जवानी दौरान कढंदो हो, 50 सालनि में कढंदो, 60 सालनि में कढंदो। ऐं जॾहिं उहो वरी वॾो थी 130 सालनि जो जेकर कंहिंजी उमिरि थी वञे, जहिड़ो ॿारु आहे उनखे चइजे थो अब तूं हीअ चमचे सां फलाणी शइ तोखे प्यारी, चवंदो प्यारु न प्यारु, बसि नंढो ॿारु थी वञे। त करे ॿार जी जेकॾहिं IQ असीं चेक करणु चाहियूं था त उहा IQ असीं इन हवाले सां चेक करे सघूं था त हिफ़्ज़ छा में थो करे। बाक़ी जेको अलॻि अलॻि मामिलो आहे उहो उनजे ॼण त पैशन जो मामिलो आहे। त केरु कंहिं में वधीक एक्टिविटी ॾेखारे थो, केरु असां ॾिसंदासीं त रांदि वारे पासे वधीक ॾेखारींदो, केरु कम्यूनिकेशन स्किल आहे उन हवाले सां वधीक ॾेखारींदो, केरु जेका इंग्लिश जी ॻाल्हि ॿोलाए तंहिं में वधीक ॾेखारींदो, माना ॿोली जेका सिखिजे थी तंहिं में वधीक ॾेखारींदो। केरु ॾिसबो त मैथामेटिक्स जे हवाले सां जोड़ कट ज़र्ब वंड उन में वधीक कारकर्दगी ॾेखारींदो। इहे जेके उन जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि
इहे ॼण त उन हवाले सां हुनजा पैशन जा बुनियाद आहिनि, पर ज़हानत जेका आहे उहा सिर्फ़ु इन में थींदी वञे त केतिरे में हू तेज़ीअ सां गेन करे सघे, उन मां असांखे ख़बर पवंदी। ॿिया जेके पासा आहिनि उहे उनजे सम्झो त पैशन जा पासा आहिनि, त ॼापंदे ई केरु कहिड़ो लाड़ो खणी आयो आहे। मसइलन के ॿार वॾा थींदा, अक्सर में थिए थी त उहो नली आहे, उन नलीअ मां पाणीअ जी छिटकार करे थो, उन में मज़ो थो अचे। पर काफ़ी ॿार आहिनि उहे चवंदा त न असांखे किचकिच थिए थी, मज़ो नथो अचे, हाणे ॼापंदे खणी थो अचे। ॼापंदे तव्हां ॾिसो त के ॿार आहिनि उहे चवंदा असांखे दीदी वणे कान थी, ऐं के अंत खे वणे थी, के ॿार उनखे खीर ॼापंदे ई वणे नथो, के चवंदा त खीर जा असीं आशिक़ आहियूं। तंहिं करे उहे ॼापंदे जेके लाड़ा खॼी अचनि था उहे ज़हानत न आहिनि, उहे उनजा मुख़्तलिफ़ पासा आहिनि। ज़हानत आहे जल्दी तेज़ीअ सां गेन करणु ऐं हिफ़्ज़ करणु, तंहिं मां असीं अंदाज़ो लॻाए सघूं था त हीउ ॿारु कहिड़ी जॻह ते आहे। जंहिं ॿारनि खे वालदेन दरकारनि था घरनि में दरकार दॿा दाब ॾेई करे मोकिलियो था स्कूल में, उहे ॿार असां ॾिसूं था कमज़ोर स्कूल में कमज़ोर, और जंहिं ॿारनि खे दाबो न आहे प्यार मोहबत सां मोकिलियो था उहे ॿार चुस्त थोरो वञी ते रोशनी। जो ॾींहुं मुंहिंजो लेक्चर हो हुन में लेबलिंग हिकिड़ो मौज़ू हुन ते ॻाल्हि ॿोल कई त दुश्मन त ठीकु आहे, दुश्मन खे तव्हां चई छॾियो, पर जेको असांजो पंहिंजो आहे, जेको बच्चो आहे, जेको असां सां गॾु असांजो दोस्त आहे, उन ते बि लेबलिंग लॻे। और मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो, थी सघे थो त हिकिड़े मामले में थोरो ॿार जे अंदरि हसासियत न हुजे, थोरी बेरही न हुजे, पर माइट हुनखे चवंदा हीअ त पथर दिलि आहे, मुंहिंजे पुट खे फ़ौज में मोकिलींदुसि, पथर दिलि आहे। हाणे जेॾी पथर दिलि हुनखे ॿार चइजे, ॿार खे चइजे थो त हुनजो न लाशऊर ते में उहा ॻाल्हि वञे थी, हू ॼण त हर मामले में पाण खे उन सांचे में ढालणु शुरू थो करे, लाशऊर थो। तंहिं करे जेका लेबलिंग आहे तंहिंमें मिसाल ॾिनो त हिकिड़ी ॿकरी आहे, उहा ॿकरी तव्हां कंहिंखे ॾेई रखियो था त बाबा हीअ ॿकरी रख, उनखे चाचो कन में थो विझे, हे ॿकरी त 2 सालनि खां रोड़ी वई, पोइ हाणे हुनखे ख़बर आहे त इहा ॿकरी फरनि में भली कोन थींदी, गोश्त भलो कोन कंदी, अघु बि भलो कोन कंदी। हाणे उहो छोकिरो जेको आहे वेठो रहे क्रिकेट या वॉलीबॉल, ओॾी महिल ॿियो त यादि ॾियारे त मां ॿकरी गाह ॾेई। हाणे हुनखे ख़बर आहे त भाई ॿकरी 2 सालनि खां पोइ मुंहुं ई टोड़ींदी, तंहिंजो त ओतिरो ख़्यालु रखंदो, पर जे हुनखे ख़बर पए त अनमोल आहे त पोइ हुनजो उहो ख़्यालु कंदो। जेॾी महिल ॿारनि खे न माइट चवे थो तूं त छुरा पढ़ंदे ई कोन, इहो जेको हिकिड़ो जुमिलो आहे उहो ॼण त सभिनी सत्यानाश करे थो ॾिए, ॿार जे लाशोर में उहा ॻाल्हि हली थी वञे। हू इन हवाले सां ॾिसे थो जीअं हू ॿियो ॿकरीअ खे ॾिसे थो, हीउ वीचारो पंहिंजे पाण खे ॾिसण थो शुरू करे। तंहिं करे जेकी तहक़ीक़ थी तंहिंमें जेके गुल ऐं ॿूटा सड़ा थियनि था नंढड़ा नंढड़ा, तंहिंजे अॻियां जेके रिदम मौसीक़ी वारो वॼाए वियो त ॾिठो वियो त जिन जे अॻियां उहा मौसीक़ी हली उन्हनि जी कारकिरदगी ॿूटनि जी बहितर थी वई, जिन जे अॻियां उहा मौसीक़ी न हली। तंहिं करे ॿूटनि ते बि हिकिड़ी मौसीक़ीअ जो असरु थिए थो। तंहिं करे ॿार उहो नफ़ीस पखिड़ी आहे जंहिं ते जेॾीमहिल प्यार जी बूंद पवे थी त उहो प्यार भरियो थिए थो, सम्झे बि थो ऐं अहिड़ा कारकर्दगी बि ॾेखारे थो। पर जेकॾहिं उनजे बजाए उन ते तनक़ीद थिए थी, ऐं तनक़ीद बि किथे माउ तरफ़ां तनक़ीद थिए, पीउ तरफ़ां तनक़ीद थिए, वॾे भाउ तरफ़ां तनक़ीद थिए, उहे ई त प्यारु कंदा आहिनि। उस्ताद जो ॾाको त पोइ थो अचे, पहिरीं त घर जो ॾाको थो अचे, जिते पलिजे थो 2-4 सालनि जो थिए थो पोइ उस्ताद जे हवाले थो थिए। तंहिं करे इहो माइटनि खे बि सेखारणु घुरिजे, असांजो कमु आहे त असीं उन्हनि जी ट्रेनिंग करियूं, ॻाल्हि करियूं, उहो ज़रूरी न आहे त अॼु सम्झनि। उन करे जो हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾी आहे त रॉ फेल्यूर ऐं सफिस्टिकेटेड फेल्यूर में फ़र्क़ु आहे। रॉ फेल्यूर छा आहे? हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं ला कई कान्हे, ॿियो अहिड़ो माण्हू आहे जंहिं ला कई आहे ऐं हुनजी एनरोलमेंट थियल आहे। ॿई घर वेठा कमाई कोन था, पर जेॾीमहिल ॾुखियो ॾींहुं ॿिन्ही ते ईंदो, जंहिं मैट्रिक पास न कई आहे कहिड़ी वकालत कंदो, ऐं ॾुखियो ॾींहुं जेकर उन माण्हू ते ईंदो जंहिंजी एनरोलमेंट थियल आहे, उहो वकालत शुरू करे। तंहिं करे चवनि था त माउ जो फ़र्ज़ु आहे त उहो जेको छोकिरो उनजो चवणु नथो वठे, उनखे चवे त पुटु तोखे मथे में सूरु पवंदो, उहो फलाणे ॾियारी वारे कमट में टेबलेट रखी वञी थी, उते गोरी खणी खाई वठिजां, ऐं अम्मा मूंखे सूरु कोन पवंदो। पर माउ खे ख़बर आहे त हींअर मुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदो, पर जेॾी महिल न मथे में सूरु पवंदसि त ओॾी महिल हिते ई खां कमट मां इहा शइ खणंदो ऐं खाईंदो। तंहिं करे असीं जेॾी महिल उन्हनि जे वालदनि खे सम्झायूं त थी सघे थो त असांजी ॻाल्हियूं हींअर उन्हनि खे सम्झ में न अचनि, पर जेॾी महिल उहे ॻाल्हियूं लाशोर में हूंदियूं, उन्हनि जे ज़हन जे अंदरि हूंदियूं, जेॾी महिल उहे उन क़िस्म जी ज़रूरत महसूसु कंदा त भला 100 न 10 बि इन क़िस्म जो अमल कनि, 10 पंहिंजे ॿारनि तां इन क़िस्म जो अज़ाब लाइ विझनि त उन्हनि 10 जे औलादनि जी कारकर्दगी बहितर थी वेंदी ऐं उहा बि असांखे कान्हे। में रहूं था उते समाजी क़दुरु माना कुझु घटि आहे,
कि उन इलाइक़े में कुझु माना अहिड़ा माण्हू बि रहनि था जंहिंजी ॿारनि जी तबियत सही थियल आहे या उहे पंहिंजे ॿारनि जी तबियत नथा करनि। ॿिए पासे मां पंहिंजे ॿारनि जो घर में तरबियत कयां थो, जॾहिं उहे ॿाहिरि निकिरी करे उन समाज में वञनि था, गुरू शयूं सिखनि था, त छा इन शयुनि खां ॿारनि खे रोकी माना रोकी उन खां मिलण खां रोकियूं, रांदि खेॾण खां रोकियूं या ॿाहिरि वञण खां रोकियूं, या उन्हनि खे इहे छॾिजे वरी वापसि अची करे उन्हनि जी तरबियत ॿीहर कयूं वञनि। असांजे वस में छा आहे उनखे सम्झणो आहे। हिकिड़े असांजी तैलीम जो दाइरो आहे, ॿियो असांजे असर जो दाइरो आहे। तैलीम जो दाइरो त वसी आहे। मसलन अॼु जेका बरसाति पई असांजे वस में किथे आहे त उन बरसाति खे को ॿियो रूप ॾियो। तैलीम में त आहे तकलीफ़ त ॾींदी, सख़्तु सभु तकलीफ़ ॾींदी, सख़्तु सर्दी बि तकलीफ़ ॾींदी, असांखे असर विझे थी, बिल्कुलु तैलीम जे दाइरे में आहे। असर मुंहिंजी कोशिशि सां का तब्दीली अची सघे थी, असर जो दाइरो। हाणे हुन में थिए ईअं थो त किथे किथे असांजो असर वधीक आहे, किथे किथे असांजो असर न हुजण जे लाइक़ु आहे। तंहिं करे जेॾी महिल असीं पंहिंजी गुफ़्तगू, पंहिंजी ॻाल्हि ॿोल, पंहिंजी सिख्या करियूं था त असां टोटल ते ॻाल्हि करियूं था। उन में थी सघे थो त उहा ॻाल्हि किथे असांजी वधीक असरअंदाज़ थिए, किथे ॼण त कतई ठीकु आहे, त पोइ उहा असांखे करणी आहे। मसइलन असां त ॿारनि जी ट्रेनिंग करियूं था, पर नंढो ॿारु आहे, उहो हेतिरी उमिरि आहे, उनखे उते मशीन हलाइणु सेखारी थी वञे, उते उनखे उन बिरादरी सां तइल्लुक़ थो रखे जिते उनखे ॿुधाए थो ॿी बिरादरी जे माण्हुनि खे क़तलु कबो या वॾी फ़ख्र जे लाइक़ु ॻाल्हि आहे। हुनजो फ़र्ज़ु कयो त इतफ़ाक़न उते तइल्लुक़ आहे। पर जे असीं ॻाल्हि रखूं था त सिधी ॻाल्हि आहे त हितां थोक जे अंदाज़ में माना जिते तरबियत आहे, जिते जो माहौल सही आहे, जिते जो समाजी हालतूं सही आहिनि, जिते असीं एतिरा बैकवर्ड न आहियूं, त उते घणनि जी सूरत में असांखे मवाद मिलंदो, पर हुतां असांखे कणो थी मिलंदो। पर उहो जेको कणो मिलंदो उहो वधीक बहितर आहे। उन करे त उते वधीक ज़रूरत आहे त जिते रुॻो जंग हुजे उते बि, जिते सॼी रेल गंद सां भरी पई हुजे उते हिकिड़ो माण्हू पंहिंजे पाण खे बचाए वठे ऐं बचाए वेठो हुजे, वॾी ॻाल्हि आहे। उन में चवंदा आहिनि त गरबाद फितना, हिकिड़ो अहिड़ो फितने जो तूफ़ान लॻे, गरबाद फितना दो जहां राब रंद, ॿई जहान ॼण त पंहिंजे पाण में टकराइजी वञनि, हिकिड़ो नफ़्सा नफ़्सी जो दौर हुजे। दो जहां राबर मरंद माओ चिराग चश्म राहे गुज़ारे, दोस्त आऊं अकेलो उन ट्रेन ते पंहिंजे अखियुनि खे रोशनी जा ॾीआ बनाए वेठो हूंदुसि, त को हुन रस्ते तां हुतां न उथी पवे इन नफ़्सा नफ़्सी जे दौर में, त उनखे ऊंदहि ॾिसण में न अचे, उनखे ख़बर पए त हितां रस्तो आहे, त बि मुंहिंजी फतेह आहे ऐं असांजे उन नज़रे जी फतेह। मोकिले थी दवा वञो स्कूल वञो तालीम करायो, ॿार अचे थो स्कूल, उस्ताद बि कोशिशि करे थो त भाई हिनखे मां बि मोकिलियो आहे पढ़ायां, जेको अलाह न ॾिनो आहे मां हिनखे कोशिशि करे पढ़ायां। ॿाहिरि जो जेको ज़हन आहे सिर्फ़ु रांदि में आहे, इन खे तालीम में कीअं ॻाल्हि कजे? मसइलो ॿार जी सिर्फ़ु रांदि तरफ़ आहे त असीं ॾिसूं त उनजो सेल्फ स्टीम असीं हिन तरफ़ किथां बहितर करे सघूं था। उन करे जो होॾां हुनखे अचे थो लुत्फ़ ऐं मज़ो, हेॾां जेकॾहिं असीं का शइ हुनखे लुत्फ़ में ॾेई वियासीं हलिया त पोइ हेॾां ट्रांसफर थी वियो। जीअं चवंदा माण्हू नशे ते हिरियल आहे, हाणे डॉक्टर चए थो तुंहिंजे फेफड़नि लाइ सिगरेट नुक़सानु आहे, नशो फ़र्ज़ु कहिड़ो थो छॾे सघे उन कैफ़ियत में आहे। थी सघे थो पाण हुनखे नास ते हेरायूं, नास ते हेरी वञे हलियो, फेफड़नि खां बची पवंदो, भंग जे अधु गिलास ते हेरी पए त फेफड़नि खां बची पवंदो, त करे हुन मर्ज़ खां बची पवंदो। त करे असीं उनखे चऊं बाबा ठीकु आहे तूं वञी रांदि रहो, पर हाणे तूं हींअर हिकिड़ो बैत यादि कर, इहो असांखे ॿुधायो, वरी बैत करायूं, वरी हुनजी तशरीह यादि करायूं, वरी हुन ते जो ताड़ियूं थियनि त हाणे सम्झो त हुनजी गाॾी जे हिकिड़े रुख में हली पए, हाणे ॿिए रुख में हलणु शुरू थी वञे। तंहिं करे असीं उनखे दिलचस्पीअ जे अंदाज़ में ॿिए पासे वठी वञूं, उन करे जो होॾां उन करे आहे त दिलचस्पीअ में आहे, तंहिं करे असीं उनखे वरी ॿिए पासे दिलचस्पी ॾेई वठी ईंदासीं, ॼण त हिकिड़े नशे तां लाहे ॿिए सुठे नशे ते वठी आया। ॿार 10th क्लास में उनजे लाइ जेको मेडिकल अचे त एक्सटर्नल जेके फैक्टर आहिनि ऐं जेके माहौलियत जेके असर आहिनि, जेको एजुकेशन सिस्टम आहे, बोर्ड जा जेके मार्कूं आहिनि, जेके क्लास पैड, उहे सभिनीनि खे ख़बर आहिनि वालदेननि खे त हिन तरीक़े सां ॿारनि खे पैसा ॾेई करे मार्कूं वठणियूं, ऐं उन्हनि खां पोइ बावजूदि एॾो उमेद छो रखंदा आहिनि त हीउ ॿार वॾो थी करे कामयाबु थींदो, ऐं जॾहिं हू फेल थो थिए त हुनजे मथां एॾो मेंटल प्रेशर जनरेट थिए थो जो हू नशे जे लत में वञी करे हुनखे ॿियो नथो मिले। असां उहो वालदेन एॾो छो उमेद रखंदा आहिनि? सही हिकिड़ो टॉपिक सां सम्झायोसीं, आल आर नन, सॼो या सफ़ा न, ऐं उहो जेकॾहिं रवैयो ॿियनि बाबति हुजे त ठीकु आहे, पर वालदेन जो औलाद बाबर जी ज़रूरियत आहे। मसइलन 95% मार्कूं पुट तोखे हिननि सभुनि सब्जेक्टनि में खणणु,
हाणे उन मां जे करे ॿिनि में उहो कसो थियो आहे, ॿिनि में टॉप करे आयो ॿियनि सभिनी में। त असीं हिरियल कहिड़ा आहियूं, रिज़ल्ट सॼी जी सॼी खपे, न त तूं ॾाकार आहे। ऐं तव्हां ॾिठो के माण्हू हिन क़िस्म जा थींदा आहिनि जो उन्हनि सां दोस्ती में को माण्हू 70 भेरा सही हलंदो आहे, 71 भेरो जेकॾहिं कसो थींदो आहे न, ओॾीमहिल जो ओॾीमहिल मिसाल ईंदो वण जे पोर जी ऐं माण्हू जे अंदरि जी ख़बर पवे ई नथी। अबाने बाग़ 70 भेरा तोसां सही हलियो आहे, जेॾीमहिल तूं खणी पिया आहे वॾी दौलत, ओॾीमहिल त हीअ तोखे लुटे सघियो त हींअर खणी वाक़ई बि कंहिं बेईमानी जे करे या किथे कसो थी तुंहिंजा 70,000 खाई वियो आहे, पर कॾहिं त तुंहिंजा 40 लख न वठिबा, उहे बि न खाधई न। उहा पुराणी ॻाल्हि न, असीं चवंदासीं सॼे जो सॼो हुजे त हीअं हुजे, न त सफ़ा न। ऐं औलाद में हीअं थो थिए त असां वटि हिकिड़ो दाऊ कोन्हो, उहो छोकिरो ॾाढो में रिज़ल्ट में थोरो कसो आयो, उन तां फस्ट ईयर में हो या इंटर में हो, खोरम दाऊदपुर को असांजो पाड़ो सम्झे थो, दाऊदपुर जो हिकिड़ो पाड़ो, उनजे पीउ उनखे मार ॾिनी, उहो मेंटल केस थी। ऐं उनखां पोइ उनखे उन डिप्रेशन में शुगर जी तकलीफ़ थी वई, ॿियूं तकलीफ़ूं थी वयूं, ऐं इहे चुड़ी 35-36 साल मरी वियो। त करे वालदेन सफ़ा ग़लति कनि था, वालदेन जे कम्यूनिकेशन कनि, जेॾीमहिल रिज़ल्ट कसी अचे थी ऐं ओॾीमहिल वेही ॻाल्हि ॿोल कजे त असांजूं बि उमेदूं हुयूं, ऐं पुट तो महिनत कई आहे, तुंहिंजूं असांखां वधीक थी सघे थो उमेदूं हुजनि, पाण वेहे त ॻाल्हि ॿोल करियूं त किथे किथे कमी पेशी थी आहे त माण्हू उन मामले खे हल करियूं। त इन क़िस्म जी जेका कम्यूनिकेशन आहे उहा ॿार खे डिप्रेशन तरफ़ न वठी ईंदी, ऐं डिप्रेशन जी शदीद सूरत ख़ुदकशी तरफ़ न वठी वेंदी, ऐं ॿार उते खां निकिरी चढ़ी वेंदो हलियो। इन में ॿार ग़लति आहिनि, वालदेन ग़लति आहिनि, जॾहिं उहे आल ऐं नन वारी सूरत हाल ते अचनि था। त करे ईअं न थिजे, ऐं उन्हनि खे वालदेन खे बि सेखारणु घुरिजे त हिकिड़ो हमरा हो मां वटि सिंध में हिते उन BA कई। हाणे BA हेॾी आसान आहे, हिन में आर्ट्स में उहा BA हुन कई, हुन में फेल थी वियो, वरी पेपर करण जी कोशिशि कई, वरी फेल थी वियो, वरी टियों जेको अटेम्प्ट आहे उन 3 अटेम्प्ट में अलाए कीअं वरी वञी पेपर ॾिनई। हाणे इन क़िस्म जो ॿारु हुजे पर उन ज़रूरत न छॾी, उनजे अंदरि EQ हुई, इख़लाक़ी क़दुरु वॾे पैमाने जे हुआ, उनजे अंदरि EQ हुई, इमोशनली वॾो ताक़तवर माण्हू हो। उहो केरु भरियो? उहो इफ़्तिख़ार चौधरी भरियो। इफ़्तिख़ार चौधरी हैदराबाद मां जॾहिं BA वेठे कई, उन BA जे पहिरें पेपरनि में फेल, ॿियनि पेपरनि में फेल, 3 अटेम्प्ट में फेल थी ते बचियो। ऐं पाण हुननि वालदेन खे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू मैट्रिक में हिकिड़ो भेरो फेल थी, ऐं मैट्रिक में ॿियो भेरो फेल थी, 3 भेरे मैट्रिक हुन पास कई। पोइ केरु चवंदो त उहो माण्हू क़ाबिल कोन हो, दाना कोन हो, ज़हीन कोन हो? उहो दाना हो, ज़हीन हो, ऐं हुनखे अंग्रेज़ी कान थी आई, हुनजी अंग्रेज़ी टॉप ते हुई। पोइ केरु आहे? क़ाइदे आज़म 2 भेरा मैट्रिक फेल आहे, इफ़्तिख़ार चौधरी 2 भेरा BA फेल आहे। इन क़िस्म जा 50 मिसाल खणी थी जेॾीमहिल असीं वालदेन खे ॿुधायूं त वालदेन खे बि असीं सम्झाए सघूं था। ॿियो 40 मां असां हिकिड़ो त बचायूं, ज़रूरी न आहे त असांजो असरु वॾो थिए, असांजो असरु भले नंढड़ो थिए, असां हिकिड़े ॿार जी ज़िंदगी अज़ाब खां बचाए वञूं त असांजी कामयाबी आहे। उन में चवनि था त हिकिड़े दरिया जी कंधीअ ते नंढियूं बचूं छोली में जेके ॿाहिरि ते आहिनि, से खणी अंबरा बचूं नंढियूं अंदरि पे वेंदियूं। परियां खां अंबरा हिकिड़ो आयो पियो ॾिसूं अलाए कहिड़ी रांदियूं थो करे, वेझो वञी ॾिठई त उहे चिलकड़ियूं सोनारी रंग जूं जेके मछलियूं उहे खणी बचूं वरी वापसि वठी वञे। त हुन चयो चई त हे त हज़ारे पियूं हिन किरारनि ते निकिरनि, तूं हिकिड़ी 2 खणियो हेॾां थो विझे, हिन हिकिड़ी 2 सां फ़र्क़ु कहिड़ो पवंदो? त ओॾीमहिल ई मुस्कुराईंदे हिकिड़ी ॿी खणंदे ईअं विझी चई इनजी त ज़िंदगी बची वई न, इहा मुंहिंजी कामयाबी। त इन जज़्बे सां, इन अंदाज़ सां जेकॾहिं असीं अॻियां वधूं, जंहिंमें पाण पुराणो क्लासिकल मिसाल ॾिनो वेंदो आहे त जॾहिं वॾी बाहि अची लॻी त उन बाहि में अबाबील पाणी जा फुड़ा खणी उन बाहि खे विसारण जी कोशिशि करे रहियो हो, त उन अबाबील खां सुवालु थियो त हेॾी देव कामत बाहि, उहा त विसां थी कोन तुंहिंजे पाणीअ जे फुड़े सां? चई चरियो आऊं कोन आहियां, तूं बि मरी वेंदे, बाहि लॻाईंदड़ मरी वेंदा, ऐं असां अबाबील मरी वेंदासीं हलिया। वरी न जॾहिं जाॻबो तॾहिं तूं ताड़ियूं वॼाईंदड़नि जे पासे हूंदे, हू बाहि लॻाईंदड़नि जे पासे हूंदा, बाहि विसाईंदड़नि जे पासे हूंदुसि। इहो माण्हू पंहिंजे ॿारनि खे कहिड़े उमिरि में क्लास में माना ॿाहिरि हॉस्टल में मोकिले सघनि था, माना कहिड़ो क्लास माना बेस्ट रहंदो? छो जो तसवर कयो वञे त पेरेंट्स सां रहण में ॿार जी तरबियत सुठी थींदी, माना इन जे लाइ माना हिकिड़ो छा ख़्यालु आहे? तशख़ीस, डायग्नोस, पोइ इलाज।
किथे पाण का बिल्डिंग ठाहियूं था, वॾो ख़र्च करियूं था, फिज़िबिलिटी रिपोर्ट को कमु, तंहिं करे ॿार असांजा। सिधी ॻाल्हि आहे त ॿार जेॾी महिल ख़राबु थिए थो हुनजो समाज खे नुक़सानु थिए थो, पर वधीक तकलीफ़ माइट खे थिए थी। तंहिं करे जंहिं इलाइक़े में असीं हॉस्टल में मोकिलियूं था नंढी उमिरि जो ॿार, मिडिल जो ॿार, मिडिल खां पोइ जो ॿार, त असीं उन हॉस्टल जो उते जे माहौल जो ज़रूरु जाइज़ो वठूं। उन करे जो अॼु किथे हॉस्टल सही आहिनि, किथे माहौल अहिड़ो आहे जो उते ई खे असांजा ॿार मवाली थिए था, उते ई खे उहो ख़राबु थिए थो। तंहिं करे ॿारनि खे पंहिंजे पेर ते बीहारणो जेको मुस्बत पासो आहे, ॿार खे माहौल जे ख़राबु असर खां बचाइणो बि आहे, इहो बि असांजो फ़र्ज़ु आहे। तंहिं करे जेकॾहिं असीं तशख़ीस करे हिसाब किताब कंदासीं त पोइ सम्झी वेंदासीं। पोइ पूरी महिनत खां पोइ ऐं कोशिशि खां पोइ बि सिधी ॻाल्हि आहे त जेको माण्हू महिनती आहे ऐं वॾी महिनत खां पोइ हाणे कॉम्पीट करण वारो आहे, बाक़ी 15 ॾींहं आहिनि, 15 ॾींहंनि खां पोइ इम्तिहान आहे, इतफ़ाक़ी हादसा थियनि था, माण्हू किरी पियो, ॿई टंग भॼी पियो, माण्हू कोन थो वेही सघे न। तंहिं करे इतफ़ाक़ पुछी कोन्हे था, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। असीं पंहिंजी पूरी कोशिशि करियूं त असीं ॿारनि जी इन हवाले सां त तइलीम बि बहितर थिए ऐं गॾोगॾु हू ॿी कंहिं लत खां बची वञे, अहिड़ो असांजे लाइ। साईं, मुंहिंजो अव्हां सां सुवालु आहे तव्हां सां त हिकु स्टूडेंट आहे जंहिंखे पढ़ण जो शौक़ु न आहे, उनखे कहिड़ो तरीक़ो अप्लाई कयूं जंहिंखे पढ़ण जो शौक़ु पैदा थिए? हाणे शौक़ जे मामले में हीअं आहे त जेको कमु पसंदि न आहे सो बि जे करे बार बार कजे थो त उहो पसंदि अचणु लॻे थो। फ़र्ज़ु कयो त काफ़ी कम अहिड़ा आहिनि जंहिंजो नतीजो पसंदि ईंदो आहे, पर उनजो प्रोसेस जेॾी महिल असीं करियूं था उहो ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। बाबा अली क़िले हिकिड़ो थी गुज़रियो आहे, जेको वॾो बाक्सर हो, उहो चवे थो त जेका ट्रेनिंग आहे उनजे ज़रे ज़रे सां नफ़रत करियां थो, ॾाढी मूंखे ॾुखी थी लॻे। पर जेकर रिज़ल्ट मिले थी, जेॾी महिल तमको खटियां थो ऐं इनाम मिले थो ऐं मुक़ाबले में ॿिए खे मारियां थो, उहो जेको तस्वुरु आहे ॾाढो मिठो ऐं प्यारो आहे। तंहिं करे आउं हीउ पोरियो करे थो वञां। तंहिं करे सभु पोरिया मिठा न थींदा आहिनि, सभु पोरिया शौक़ु वारा न थींदा आहिनि। उनजी रिज़ल्ट खे जेकॾहिं नज़र में रखिबो त पोइ उहो पोरियो थोरो तकलीफ़ मां थोरो घटि तकलीफ़ वारो, पोइ घटि तकलीफ़ वारो, पोइ घटि तकलीफ़ वारो थींदो आहे, पर वणंदड़ न थींदो आहे। के पोरिया वणंदड़ थियनि था, पोरिया बि वणंदड़ थियनि था, नतीजा बि वणंदड़ थियनि था। पर को माण्हू आहे, का औरत आहे, उनखे भर्त भरणु जेको आहे उहो एतिरो सुठो नथो लॻे, पर हुनखे इहो ख़बर आहे त जेॾी महिल भर्त भरिया थी ऐं पोइ उहे जेके कपिड़नि ते गज ठहनि था उहे केॾा हसीन ठहनि था, जहिड़ा नायाब आउं ठाहे सघां थी तहिड़ा त ॿिया केरु ठाहे नथो सघे। पोइ नायाब गज ठाहिण जे लाइ उहो ॾुखियो पोरियो करे वञे थी। तंहिं करे पाण अहिड़ा नतीजे ते पहुचण खे ऐं उनखे नज़र में रखंदासीं त उहो जेको ॾुखियो कमु आहे उहो आसान थींदो। सुवाल आहे थोरो सूफ़ी नज़रिए सां सलाड़ियल हूंदो, जीअं मां ओशो खे पढ़ियो आहे। ओशो हिकिड़े जाइ ते सुवाल थो उथारे, हिंदुस्तान जो वॾो लेखक आहे, सुवाल उथारे थो ॿार ई छो, ॿार जा बि राइट्स आहिनि, हक़ आहिनि, ॿार खे असां वारे स्कूल में आणूं छो आणूं? ऐं हिकु इहो सुवाल आहे। ॿियो इहो आहे त ख़ुदि ॿार जंहिं मुआशिरे में रहे थो, हाणे कंहिं टाइमनि में किताब जेका आहिनि पढ़णु ज़बरदस्त शइ हूंदो हुयो, पर हाणे जेका इलेक्ट्रॉनिक शयूं आहिनि, मोबाइल आहे, ॿियूं जेके कम्युनिकेशन आहिनि, उते जेको आहे ॿार ते असरअंदाज़ थिए थो। ॿार अचे थो उहो फितरती नतीजे त हमबिस्तरी थिए थो, हमबिस्तरी थिए थो ऐं उतां जेका ॿार जनम थो, पोइ तव्हां ॿार खे स्कूल में आणे करे उनजे जेका किरदार खे एतिरो जेका पंहिंजे मुफ़ाद सां वठो था, इहो छो? हाणे थिए हीअं थो त हिकिड़े खे चइजे थो इरादे जे हिसाब सां इनर प्रेशर, ॿिए खे चइजे थो आउटर प्रेशर। इनर प्रेशर जेको आहे उहो इहो आहे त माण्हू पाण मुरादो पंहिंजे पाण सां इरादो करे कुझु करे। आउटर प्रेशर इहो आहे त ॿाहिरां सां को ज़ाब्तो हुजे। इनर सां जेकॾहिं ॾिसूं त हिकिड़ो लॻड़ जेको बेजान आहे सो उॾामी नथो सघे, हवा ईंदसि त वरी थोरो उॾंदो, इहे वञी हिन पासे बि किरंदो, पर उहा जेका डोरी आहे ज़ाब्ते जी उहा लॻड़ खे उॾारे थी। लॻड़ खे ऐं पतंग खे लॻे थो त इहा डोरी मूंखे रोकियो वेठी आहे, पर असल में उहा डोरी जेॾी महिल कटिजे थी त उहो थोरी देरि 5 फुट मथे वञी वरी किरी सघे। तीअं ई जेकॾहिं असां ॾिसूं त असीं चऊं त असीं ला में अॻियां था चढ़िया, भले केॾो बि अंदरूनी इरादो करियूं, पर जेॾी महिल असीं ला नथा करियूं त असीं वकील नथा थियूं।
ऐं जेॾीमहिल असीं वकालत करियूं था ऐं नंढड़ा नंढड़ा केस मिलनि था त ॼण त रोज़ानी जो ॿाहिरि जो प्रेशर आहे, इख़लाक़ी मजबूरी आहे, फी वरिती अथऊं, पोइ हिकिड़ो केस, पोइ ॿियो केस, पोइ टियों केस, पोइ पंजो केस, पोइ असीं ॿाहिरि थी विया। तीअं ई हिकिड़ो माण्हू आहे जेको कंहिं फन में वियो आहे, हाणे उन फन जे हवाले सां जेॾीमहिल ॿाहिरियों प्रेशर हुन ते पए थो त ओॾीमहिल हू ट्रेन थिए थो। आम तौरु हुनरनि जे हिसाब सां ॾिसिजे त जेको हुनर थियनि था, मसलन चौपाए ॿाल जेको आहे तंहिंजी पालना, पर जेको स्कूल मां पढ़ी आयल ॿारु आहे, जंहिंखे बायोलॉजी जी बि ख़बर आहे, मैट्रिक जो इलाजु कीअं कजे तंहिंजी बि ख़बर आहे, उन जूं बीमारियूं कीअं थियूं थियनि तंहिंजी बि ख़बर आहे, कहिड़ियूं वैक्सीन्स बर्फ़ में रखी अचूं तंहिंजे वसीले ॿार बचाए वठिबो तंहिंजी बि ख़बर आहे, त उहो हिकिड़ी बहितरीनु रिज़ल्ट थो ॾिए। तंहिं करे हीअ आउटर प्रेशर आहे। तव्हां सोचो त अॼु पाण जेकॾहिं स्कूल ख़तमु करे छॾियो, अॼु स्कूल ख़तमु थी वञनि रहिया, त हीअ जेके अहिड़ा कारकर्दगी करे माण्हू रॉकेट ठाहिनि था, को बि धरती ते रॉकेट नथा। उन करे जो के फन अहिड़ा आहिनि जिन जे वसीले हिकिड़ी प्रोडक्शन मिले थी, पर के अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें हज़ारे माण्हू गॾिजी को कमु कनि था तॾहिं खां रिज़ल्ट मिले थी। तंहिं करे खिला में अकेलो माण्हू नथो पहुचे, खिला में पहुचण जे लाइ कई ज़हन, कई इल्म गॾिजनि था, ऐं उहे इल्म तॾहिं थियनि था जॾहिं उहे स्कूलनि मां तइलीम वठनि था। तंहिं करे हीअ इल्मु इंतिहाई ज़रूरी आहे, हीअ ट्रेनिंग इंतिहाई ज़रूरी आहे, हीअ पासो इंतिहाई ज़रूरी आहे। इल्मनि जे बारे में सेखारिबो आहे, हिनखे चइबो आहे वाड़ो। वाड़े में जेका मेह हूंदी आहे उनखे तव्हांखे हिन जॻह ते गाहु मिलंदो, हिन जॻह ते दारो मिलंदो, भूसो मिलंदो, उहा खीर वधीक ॾींदी। पर रुॻो हीअ ज़रूरी न आहे, ॿिए खे चइबो आहे ॿकरी चारो। ॿकरी चारो माना ॿकरी तव्हां ॾिसंदा आहियो, ऊठो हूंदो न, केॾी महिल हुतां लाणो खाईंदो, हू शइ खाईंदो, हू शइ खाईंदो, हू शइ खाईंदो, ॿकरी बि खाईंदी। हुनजो खीर वाक़ई थोरो घाटो कोन हूंदो, वधीक कोन हूंदो, पर नायाब हुन करे जो हुन में कई जड़ी बूटियूं हूंदियूं। तंहिं करे इल्म जे मामले में असांखे वाड़नि मां इल्मु, स्कूलनि मां इल्मु हासिलु करिणो आहे, ॿकरी चारो थी उतां खां इल्मु हासिलु करिणो आहे। ऐं ॿियो त अनमोल जेके किताब थियनि था, जिन जो ज़िक्र थिए थो त हीअ किताब दंग आहे, उहे किताब पढ़बा उते ई वसी सघूं था। चोथों इल्म जो वॾो वसीलो आहे त उहो वॾो ज़हन, तंहिंजो मुकमिल वर्क, मुकमिल वर्क। जीअं पाण वली साहिब जी ॻाल्हि कयूं था, वली साहिब जो मुकमिल वर्क, जीअं लतीफ़ आहे त लतीफ़ जी मुकमिल शाइरी, उन जूं तशरीहूं, उन ते कयल ॿियो कमु, उहो सॼो जेॾीमहिल असीं स्टडी कंदासीं त उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो इल्मु आहे जंहिं मां असीं सघूं था। तंहिं करे हिन जी बि ज़रूरत आहे, हुन जी बि ज़रूरत आहे, सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे, पंहिंजी पंहिंजी जॻह ते हर कंहिंजी ज़रूरत आहे। असांजे मुआशरे में ॾिठो वेंदो आहे त जेको ॿार घटि ज़हीन आहे त उनखे पोयूं विहायो वेंदो आहे, जेको ज़्यादा ज़हीन आहे त उनखे अॻियूं विहायो वेंदो आहे। क़ाइदे स्टेप नथा हूंदा आहिनि, हीअ ज़्यादा होशियारु आहे, हीअ उन खां घटि आहे, हीअ उन खां घटि आहे, उहो चंडो आहे, उनजी तरबियत कीअं कजे? उस्ताद जो फ़र्ज़ु आहे हिकु हिकु ॿार ते अलॻि फोकस करे, पर वाक़ई थिए ईअं कोन थो। ऐं जेको ॿार आहे उनखे चइबो आहे जॾा ॿार वाक़ई पोयां विहारे छॾिबा, माना इहा वरी ॼण त लेबलिंग थी वेंदी। हिकिड़ी अहिड़ी सीट जंहिं सीट ते विहारण खां पोइ हुनखे ॿुधाइबो आहे त तूं हिननि पोइ अॻियनि खां कसो वञ, पोइ काफ़ी मायूस थींदा, काफ़ी मायूसूं कोन थींदा, वरी उते हुनजा पंहिंजा चहचट आहिनि, वरी उन चहचट में लॻी वेंदा, वरी उहे ॿियनि खे वेठा तंग कंदा, उहे उन क़िस्म जे माहौल में हलिया था वञनि। तंहिं करे उहो ग़लति आहे। असांखे घुरिजे त असीं सभिनी खे फोकस करियूं, ऐं बहितर ईअं थिए त पाण ॾींहं बटायूं, त बाबा 3 ॾींहं हफ़्ते जा हे ॿार पोयां वेंदा, उहे ॿार अॻियां ईंदा, इन वसूले हुन में फ़र्क़ु ईंदो ऐं उहे पाण तब्दील करे सघूं था हुनखे। न त उहा साॻी ॻाल्हि लेबलिंग वारी थी वेंदी हली, लेबलिंग वारे में वरी उहो वधीक कसो थींदो, बहितर करे उहो ॿार आहे। पर जेकॾहिं असां ॾिसूं था त को 15 साल जो 12 साल जो ॿारु वेठो आहे, उहो मतिलबु हिन वॾनि माण्हुनि खां वॾो आहे। इहो ई थो थिए, इहे अलॻि शइ आहे। मसलन जेकॾहिं को ॿारु आहे उन ते नंढे हूंदे वज़न अचे थो, घर जा मामला संभालण, ॿियो त उहो रुॻो घर जो कोन्हे, आस पास में हुनजो वास्तो दुआ सलामी सॼी आहे। ऐं उहा जिन माण्हुनि सां थी आहे, उहे माण्हू ख़ुदि ॼण त हिकिड़े हवाले सां थोरा मोतबर माण्हू, नतीजे में हुनजे अंदरि मामला फहमी पैदा थी वई आहे, उन हवाले सां हू ॼण त मेच्योर थी वियो आहे। हाणे जेकॾहिं मेच्योर थियो आहे त उहो मामिलो, शयूं ॿियूं उनखे उन अंदाज़ में ॾिसंदो। तंहिं करे उमिरि जे हिसाब सां माण्हू त वधे थो। हिकिड़ी असांजी जिस्मानी उमिरि आहे, ॿी असांजी इमोशनल उमिरि आहे। इमोशनल उमिरि में बि हिकिड़ो ॾाको आहे जिते असांजा इमोशन्स जेके आहिनि उहे असांजे कंट्रोल में थो हुजणु घुरिजनि। जेकॾहिं कंट्रोल में न आहिनि त माना असीं इमोशनली मेच्योर न आहियूं। तीअं ई ज़हानत जे हवाले सां बि असां थी सघे थो इमोशनली मेच्योर हुजूं, असां जिस्मानी हवाले सां मेच्योर हुजूं।
ज़हनी हवाले सां अञा असीं ॿार पूरा कसा हुजूं त उन हवाले सां असीं मेच्योर न हुजा। ॿियो त इख़लाक़ी क़दरनि ते अमल करणु, तंहिं ते असीं बीवी कोन था जेका ॻाल्हि आहे उहा वरी असीं रद्द करे था ॾियूं। नंढड़ो ॿारु इख़लाक़ी क़दरनि ते कहिड़ो अमल कंदो आहे? नंढड़ो ॿारु आहे, हुनखे ज़रूरत पवंदी, हुनखे कहिड़ो ख़्यालु त अम्मा हींअर बोरची खाने में वेठी आहे, वठी जो रड़ कंदो, खीर प्यार खीर प्यार खीर प्यार रड़ 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 रड़, उन वटि को इख़लाक़ी क़दर आहे कोन। या मसलन ॿार वटि कहिड़ो इख़लाक़ी क़दर आहे? पेशाब लॻेसि त पेशाब करे चईंदो, पोटी लॻेसि त पोटी करे चईंदो, को बि इख़लाक़ी क़दर कोन्हे। त इख़लाक़ी क़दरनि जी बि हिकिड़ी उमिरि आहे, ॾाके ॿ ॾाके वधी हुन में ॿारु मेच्योर थिए थो। पर जेकॾहिं को फ़र्ज़ु कयो त मेच्योर न आहे त पाण हुनखे कोन चवंदासीं त तूं मेच्योर कोन्हे, पोइ त ॾंढो हणंदो असांखे त इख़लाक़ी तौरु मेच्योर कोन्हे, पर पाण त सम्झी सघूं था त इख़लाक़ी तौरु मेच्योर कोन्हे। जेके इख़लाक़ी क़दर जिते हलणु घुरिजे उते कोन थो हले। पीउ लाइ, माउ लाइ, ख़ानदान लाइ, ब्रदर लाइ, इलाइक़े लाइ ॼण त अज़ाब थियो वेठो आहे, त करे उहो उन हवाले सां मेच्योर न आहे। त चइनी पासनि ते असीं अगरि नज़र विझूं त जिस्मानी तरह मेच्योर थियो कोन थियो उमिरि जो मामिलो, जज़्बाती तरह मेच्योर थियो कोन थियो, रूहानी तरह इख़लाक़ी तरह मेच्योर थियो कोन थियो, ज़हनी तरह मेच्योर थियो कोन थियो, त असीं सॼो अंदाज़ो लॻाए वेंदासीं त हिननि सबबनि जे करे को माण्हू हिन ॾाके ते आहे ऐं हिन सबब जे करे को माण्हू हिन ॾाके ते आहे।